बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामुअलैकुम नाज़रीन प्रोग्राम सुबह बहरान में आवे हैं तहां जी मेज़बान तेरी मान नाज़रीन कि जिथे भी हूंदो खुश हूंदो आबाद हूंदो सुबह सुबह जी मसरूफ़ियत में ज़रूर मसरूफ़ हूंदा ऐं पंहिंजी सुबह जो आगाज़ अल्लाह साईं जे ज़िक्र ऐं क़ुरान पाक जी तिलावत सां कयो हूंदुमि ऐं जिते नाज़रीन प्रोग्राम सुबह बहरान सां तावन कयो आहे ल्यू बिस्किट तव्हां सभु लाइ खणी हिकिड़ी शानदार क़िस्म जी ऑफर जंहिंसां तव्हां घर वेठे करोड़पति बणिजी सघो था हिकिड़े सिंपल जे तरीक़े सां ॿुधाईंदमि त ल्यू बिस्किट जो को बि जेको आहे प्रोमो पैक वठंदा यानी नंढो पैक वठंदा हुनजे पोइ हिकिड़ो सिल्वर कलर जो पोर्शन हूंदो उन पोर्शन खे तव्हां स्क्रैच कंदा स्क्रैच खां पोइ जस्ट ॾिनल नंबर ते मिस कॉल ॾींदा ऐं नंबर तव्हांखे ॿुधाईंदमि 0316765555 मिस कॉल खां पोइ तव्हांखे कॉल बैक ईंदी कॉल बैक खां पोइ उहो ई कोड उन में इंटर करे ही लातादाद इनामात ऐं करोड़पति बणण जो मौक़ो हासिल कंदा आहियूं सां गॾोगॾु टपाल मेज़बान जेकी वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी जो राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे टपाल मेज़बान जे ताबन सां असांजे प्रोग्राम सुबह बहरान में तापो सजे लाइ जिते अदा सजाद कयूं भलीकार कंदमि भलीकार अदा सजाद जेके बहितरीनु टपाल मेज़बान जी चांहि ठाहे असांखे पीआरींदा ऐं टपाल मेज़बान जो हिकिड़ो ख़ूबसूरत राज़ बि आहे अगरि कंहिंसां का दिलि जी ॻाल्हि करणी आहे त सभु खां अॻु में जेके आहे टपाल मेज़बान जी चांहि पीआरे करे पंहिंजे दिलि जी ॻाल्हि आराम सां आसानी सां करे सघो था ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 02212102855 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा इधर नाज़रीन ख़ासि ख़ैर सां बहार जी मौसम स्टार्ट थी चुकी आहे समर बि गर्मी बि अचण वारियूं आहिनि त हाणे ज़ाहिर ॻाल्हि आहे ड्रेसिंग में चेंजिंग अची वई आहे पहिरियों जीअं असांजे सियारे में जेको आहे थोरा डार्क कलर जा जेके कपिड़ा रंग पाईंदा आहियूं थोरा तेज़ कलर जा ऐं हाणे जीअं जीअं समर अचे थो थोरा लाइट कलर जा जीअं नारंगी थी वियो पीलो थी वियो साओ थी वियो लाइट पैरेट वग़ैरह स्काई ब्लू जीअं अॼु मूं अॼु ऑरेंज या नारंगी पियो अथव त थोरो समर जे हिसाब सां जॾहिं ड्रेसिंग थींदी आहे त थोरो मिज़ाजनि में बि तेज़ लॻंदो आहे ऐं तव्हां कॾहिं कॾहिं यकीननि फील कयो हूंदो एॾी गर्मी में कोई तेज़ रंग पातल हुजे त हुननि खे ॾिसंदे ई गर्मी थींदी आहे त इहो हिकिड़ो साइकोलॉजिकल इफेक्ट आहे असांजे इंसान जे ज़हननि ते ऐं कुझु तॾहिं त चवंदा आहिनि कुझु अहिड़नि रंगनि खे बि ॾिसो त तव्हांखे सुकून मिलंदो आहे इहे रंग जेके आहिनि कुदरत जा बि आहिनि जीअं हाणे जीअं बहार जी मौसम में तरह तरह जा जेके ॿूटा आहिनि उन्हनि ॿूटनि में अलाह साईं त केतिरी ख़ूबसूरती सां हिकिड़े ॿूटे में एतिरा रंग भरिया आहिनि त इहा असांजी ख़ुशनसीबी आहे त असांखे अलाह साईं अहिड़ी नेमत ॾिनी अखियूं ॾिनियूं आहिनि त असां जेको आहे इहे सभु नज़ारा ॾिसी सघूं था त हर वक़्तु जेको आहे अलाह साईं को पंहिंजी नेमतुनि जो शुकुरु कंदा कयो घुमण फिरण लाइ असां जेको पूरा परफेक्ट टाइम त कंहिं हिकिड़ी जॻह खां ॿी जॻह ताईं वञी सघूं था इंसानु हमेशह पंहिंजी ख़्वाहिशुनि में इहे नेमतुनि खे नज़रअंदाज़ करे छॾींदो आहे सोचंदो न आहे त अलाह साईं जी केॾी वॾी नेमत ऐं केतिरो वॾी जेकी आहे अलाह साईं सां राज़ी आहे इहे सभु शयूं जेको अलाह साईं उनखे ॾिनियूं आहिनि त हर वक़्तु जेतिरो बि आहे जेतिरे बि हाल में शुकुरु कंदो अलाह साईं उन ते तव्हांखे ॿीण चीड़ ते ॾींदो ऐं जीअं त नाज़रीन असांजे प्रोग्राम में हमेशह ख़ूबसूरत महिमान मौजूदु आहिनि अॼु असांजे प्रोग्राम में बहितरीनु जेके आहिनि सिंध जा सुगड़ मौजूदु आहिनि मूंखे इलाही ख़ुशी थी थिए त उन्हनि खे जेको आउं वेलकम कंदमि अॼु जा असांजा पहिरियां महिमान मोहम्मद इस्माइल साहब तव्हांखे जेको आहे फॉर्ड तव्हांखे जेको आहे भलीकार कंदमि प्रोग्राम सुबह मेरण में कीअं आहियो ठीकु आहियो बसि अलाह जा शुक्र न गणिया अहसान रब जा अवां ख़ुशि आहियो ॿिया ख़ैर बिल्कुलु ठीकु ठाक मूंखे इलाही बाक़ी हिकु जेके ख़ासि हुते असांजे सुगड़ जॾहिं असांजे प्रोग्राम में त काफ़ी कुझु जेको शुक्र आहिनि ऐं वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे जेकाबाद खां आया आहिनि मुंहिंजो जेको ॾाढाणो जेकाबाद में आहे जेकाबाद जे यकीननि माण्हू जेके मिठा हूंदा आहिनि ऐं पुरजोश ऐं हमेशह प्यारु ॾियणु ऐं सिंध सॼी जेकी आहे निबड़त ऐं उन्हनि सां भरियल हूंदी आहे ऐं चयो तव्हां सां गॾोगॾु असांजा ॿिया बि महिमान मौजूदु आहिनि उन्हनि खे बि जेको आउं भलीकार कंदमि मोहम्मद याकूब जागेणी साहिबु तव्हांखे भलीकार मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं बि तव्हां ईंदव असांजे डायरेक्टर जेके ख़ालिद तव्हां हुननि जा वालिद साहिबु आहियो ऐं एतिरी बहितरीनु जेको आहे पंहिंजी जेके सुगड़ाइप में एतिरी असांखे नसीहत वारियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदव ऐं इहे ई जेके असांजे नौजवाननि जो हिकिड़ी वॾो इस्लाह जो तरीक़ो आहे बहितरु ऐं तव्हां सां गॾोगॾु हिकिड़ा नौजवाननि जेके बहितरीनु उहे बि शायदि हाणे स्टार्ट थियनि था त पंहिंजी सुगड़ाइप खे बहितरु करण जे लाइ उन्हनि खे बि आउं भलीकार कंदमि अब्दुल्ला पहुण हिन शायदि तव्हांजा जेके आहिनि फर्ज़ आहिनि भलीकार तव्हांखे प्रोग्राम सुबह मेरण में कीअं आहियो ठीकु आहियो मूंखे इलाही ख़ुशी थी थिए जॾहिं इंसानु पंहिंजे फ़न खे टैलेंट खे ख़ासि तौर ते पंहिंजे नौजवान जेको टैलेंट हूंदो आहे पंहिंजे वालिद साहिब जी जेकी आहे उन ते नक्शे क़दम में हलनि जीअं तव्हां असांखे ॾिसो था त अॼु उहे पंहिंजे वालिद सां गॾु आहिनि त उन हवाले सां ऐं अॼु वधीक ख़बर मज़ीद पवंदी त इहा शोबो यकीन नौजवाननि हर कंहिंजो पंहिंजी पंहिंजी फील्ड जो अलॻि हूंदो आहे पर हनूं त मोहम्मद इस्माइल साहिब त हींअर प्रोग्राम जे आगाज़ में हू असांखे छा था ॿुधाइनि जी ॻाल्हि थी वई आहे त मौसम जी ॻाल्हि कयो आहे गुल हिन ख़ुशबू आहे गुलनि ते हिकिड़ो बैत यादि अची वियो सरस सदा रंग सारंग जा गुल फुल जायूं जाम सत बरग चंपा केवड़ा केतकी दाऊदी दिल दाम अर्ज़न बार गुलाब करना सेवती सूरज कन सलाम बेल चंबेली सरकन जर्दी अर्पवी आम दो पहरी दिल पेच तुकमा तरह तमाम ठूठी ठामर ठीक ॿिया मथे मुख मुदाम
तई बाग में बनी हिक कामण आहू काम सा खिवण जा खंभा कयूं पई लुॾे लीमन लाम ॾिठुम चंड चमन में ॻोली दे गलगाम दस्त बत्ती प्याला पुर थिया गॾिया गुल गुदाम कोयल कबीर शाह चए ॿोली ॿोले बाम वसी बूंदल बाम बूंद भिॼायसि कपिड़ा। वाह ज़बरदस्त केतिरा सिंधी में गुलनि जा नाला जेके इन्हनि खे आहे की मूंखे इहो ई ॿुधण में त असांजे पंहिंजी जेकी ॿोली में इन्हनि गुलनि खे छा सॾिबो आहे। अक्सर असां जेकर ॿियनि ॿोलियुनि में पंहिंजे गुलनि जे नालनि खे पढ़ंदा आहिनि यकीन बहितरीन अञा कुझु ॿुधाइण चाहींदा? हा अखियुनि ते बैत यादि अची वियो त सोहणियूं अखियूं सजणे कजल जन्ही कातियूं वधता बि तरार खां वतन पिबड़नि में पातियूं निहोरियूं नाज़ असीं हो लम वञनि लातियूं अड़ियूं दिलियूं इस्माइल चए रहनि अठई पर आतियूं रोविन सॼियूं रातियूं हिकु पहर न वंदियूं पहोड़ चए सोहणियूं अखियूं सजणे जन में इलाही इसरार पायूं घायूं वञनि क्यूं सीने में सटकार हयूं खयूं वञनि पिंबड़ियूं टपियूं पार जिथे अड़न तिथे कड़न कन कैदी कुर्बदार इहे अंग रखन ढंग हू वंगे कन वार बी पातल थन पहोड़ चे का कहरी कजल ढार वतन खेपियूं मज खुमार उहे अखियूं इस्माइल चे सोहणियूं अखियूं सजणे कजल जन्ही कातियूं वधता बि तरार खां वतन पिंबड़नि में पातियूं निहोरियूं नाज़ सिंही लम वञनि लातियूं अड़ियूं दिलियूं इस्माइल चए रहनि अठई पर आतियूं रोविन सॼियूं रातियूं हिकु पहर न वंदियूं पहोड़ चए। वाह वाह ज़बरदस्त ज़बरदस्त। त पोइ हलूं था मोहम्मद याकूब जागेड़ा साहब ॾे पुछा था ॿुधाइनि असांखे। जी मोहम्मद याकूब अर्चो त मन पिरोली तन जी डिंगी डोर ॾियणो मन पिरोली तन जी डिंगी डोर ॾियणो वहदत तंजे बुया वेचारी वाहणो मुल्क दिलनि जो मोकिरो जीअं अर्श ज़मीन आसणो वहदन तमंजे वकोड़ जी वियो अथन ॼाण ॼमणो हस्ती होॾ होणो जनी छॾी आहे छतो चवे अर्चो त कदुर जनी वटि की न छो पियो तरसी तन ले तोड़ी हुजन सूरत सोणा हूरन खां बि हसीन करे कंदे केतिरा तैं न्याज़ा ॼा नाबीन तंहिंखां माठी मिठी मिसकीन मतां पोइ पिछे मान थिए कदुर वारा कम थिया खुटा खरीदार पाणे ठजी परखणा में वयासे विंझार हीरे लाल जवाहर जी के साल खलंदा सार जेके लोह कुटन लोहार तन खे कहिड़ो कदुर सोन जो हीअ जा हॾी अथई होल जी सा हॾऊं कढ हॾी इन्हीअ रॾीअ राया घणा जनी शोहूं की न छॾी तकबर कयो हो अज़ाज़ील तड़ाएंसि तॾी लाॾ बोहियो लीला खे जेका मंझां लोए लॾी वरी नांदी ही वलहे तुंहिंजी माग मॾी जेका वरसी वर कंदी तंहिंसां कंदो वर वॾी साहिब सीया रातियां ॾींहं गुरसी वटि गॾी साण सुपेरियां साण हुजे पर साणनि रीह सॾी आशिक अहमद जी बसां जहीं अचे दिलि ॾी जेका पोइ बि पवंदी पॾी सा पाण ॾिसंदी पंहिंजो। अच्छा ॾिसो त जीअं वो हमेशह चयो आहे त असांजे मुआशरे में ख़ासि तौर ते सिंधी अदब में हिन में असांजे सुगड़ जेको वॾो मेन जेको असांजो किरदारु आहे असांजे सिंधी अदब खे बचाइण लाइ या उन जे हवाले सां वधीक तसलसल से सोचण लाइ असांजी जेकी बि जनरेशन आहे उन्हनि खे हिकिड़ो ख़ूबसूरत मैसेज ॾियण लाइ त असां केतिरा शाहूकार आहियूं हर एंगल सां हर ॾिसण त इहो ॾिसो न हिकिड़ो इंसान ख़ासि तौर ते असांजी जेकी कल्चर आहे असांजी केतिरा माना पढ़ियल लिखियल आहियूं ॾिसो हीअ सुगड़ जेके आहिनि उन वक़्त में हिकिड़े दौर में जेको एतिरो हवाले सां लिखण पढ़ण जे हवाले सां कुलशौर जे हवाले सां इवन के हिकु जीअं हाणे त असां हिकिड़ो करंट अफेयर जो नारो खणंदा आहियूं त असां करंट अफेयर ते असांखे जेको ॻाल्हाइणु घुरिजे हीअ शुगर जेके आहिनि उन वक़्तु बि हाणे बि जेको आहे हीअ सॼी सूरत हाल ते घुरे जेके आहिनि पंहिंजी सुगड़ाए पेश कंदा आहिनि उन्हनि में वॾी नसीहत हूंदी आहे उन्हनि में वॾो जेको हिकिड़ो मैसेज हूंदो आहे उन्हनि खे सोचण ऐं सम्झण ऐं वकी ॻाल्हि लाइ अगरि का इस्लाह कजे त कहिड़नि सुगड़नि वटि ज़रूरु वञिजे उन्हनि खां पुछिजे त बाबा हीअ लाइफ जो हीअ पहलू जेको आहे उन खां कहिड़ी हिकु त जेको आहे असांजे पाण जेको असांजा रहबर आहिनि शाह अब्दुल लतीफ़ इताई उन्हनि खे वधीक जेको सम्झी पढ़ी जेके आहिनि असांखे उन्हनि जे रस्ते जे हवाले सां हिकिड़ो आसान तरीक़ो ॿुधाईंदा आहिनि त बाबा हीअ जेको आहे हिकिड़ो पहलू आहे हीअ रस्तो आहे हीअ गाइडलाइंस आहे तव्हां इन रस्ते ते इन गाइडलाइंस ते हलूं था हाणे असां अब्दुल्ला ॾे त हू छा था असांखे ॿुधाइनि जी पहाके जो बैत आहे पत्थर विझ पाणी में 100 वेरे 100 साल तव्हां माइक खणो तव्हां जी जी पत्थर विझ पाणी में 100 वेरे 100 साल हॾ न तंहिंजो हिले तोड़े जर पीए जाल अणवकूफ़ आदमी अथी माण्हू उन मिसाल सही सिधी ॻाल्हि खे भेड़ो कंदुई भताल दर्द पंहिंजी दिलि जो हॾ मक जाए हाल वञ महफ़िल मलूकनि जी जेके लाइक़ु सम्झू लाल जेके कनि नादाननि निहाल वञ उन्हनि वटि अहमद शाह चए
जिन वट कदुर हुजे कीन दूर तनी खां डर वरी न वाझाए जाए दोस्त तनी जो दर जे पक पचाईंदे पाण में थींदे निसोरो नर मोमिन थी मर्द थे हज हारून चए वाह, भले आए चाहिए आगे नहीं बुधाए थे। सही सही आजा जा बात है न भले आयो भला पीरी विली जा वारिस सारम रोज सजण पे गोली निहारम गस अज ते विरह जी वजूद तो कोरे लाथो कस जे हले वीर मुंजो वस त परे न थिया पोहड़ चए वाह जबरदस्त जिन सही वट सही कदुर हुजे कीन दूर तनी खां डर वरी न वाजाए जाए दोस्त तनी जो दर जे पक पचाईंदे पाण में थींदे निसोरो नर मोमिन थी मर्द थे हज हारून चए सही सही जबरदस्त 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 ॾिसो था हिकिड़े वालिद जो पंहिंजे फर्ज़ जो केतिरो सुठो कमु बि थियनि लेकिन हिन लाइफ में बि इहे हूंदा किथे ॿार जॾहिं पैदा थींदा थोरा कंफ्यूज़ थींदा आहिनि त वालिद जो पहिरियों ई कमु इहो हूंदो आहे त पंहिंजे ॿारनि खे गाइडलाइन ॾियणु उन ते सलाह करणु ऐं ख़ुशनसीब आहिनि इंसान जंहिंजा बि जेके वालदेन जेके आहिनि हयात आहिनि हमेशह जेको उन्हनि खे ख़ुशि रखण जी कोशिशि कयो उन्हनि खां वधीक जेको असांजो रहबर ऐं असांजो सॼो कोई कोन हूंदो आहे बिल्कुलु अच्छा मोहम्मद साईं साहब तव्हां जेको आहे हींअर काफ़ी टाइम केतिरे टाइम खां जेको आहे तव्हां पंहिंजी सुगड़ाइप जिंदा आहियो घणा सर साल मां जो मां 71 में रेडियो ते अपरू थियो हैदराबाद अच्छा 71 में पोइ जारी सारी आहे कराची रेडियो ते हैदराबाद खैरपुर प्रोग्राम मुख़्तलिफ़ कंदा रहंदा हूं पीटीवी ते बि मूंखे कई सही, साल अच्छा। थिया सही पीटीवी सही टेलीविज़न अच्छा तव्हांजो जेको साईं साले उमर शाह सां जोड़ थियो तव्हां ॾाढो हिते कचहरी। फतेह खान सरदार रेडियो ते हिते कचहरी थींदी जंबू जावाज़ थींदो प्रोग्राम हिते ॻोठाणी कचहरी ते थींदी पोइ वरी जॾहिं पहिरियों प्रोग्राम सिंध सिंगार थियो शुरू पीटीवी ते पोइ उन्ही में घुरायो 400 घड़ासीं असां सही 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 आऊं हिकिड़ी कॉल रिसीव कया पोइ तव्हां सां गॾु कंटिन्यू कयूं था हेलो सलामु वालेकुम सलाम आप कीअं ठीकु आहियो बिल्कुलु ठीकु ठाक मुंहिंजो तारीफ़ कराईंदा केरु किथां खां जी किंदा थी ॻाल्हाए कंबर खां हा किंजा कीअं आहियो ठीकु आहियो काफ़ी टाइम खां पोइ असांजे प्रोग्राम में तव्हां शामिल थिया आहियो हा बि बस कुझु मसइलो पियो आहे मूंखे ॾाढी सिक लॻी तव्हांजी मज़ाक बि ॾाढी सुहिणी थी लॻे अॼु ॻाल्हायासि मां महिरबानी किंजा ॿियो ॿुधायो कीअं पियो लॻे अॼु जो प्रोग्राम अॼु ॾाढो सुठो प्रोग्राम आहे अॼु ॾाढा प्यारा थिया आहियो तव्हांजो सेट बि इलाही सुठो आहे थैंक यू किंजा थैंक यू सो मच वॾी वॾी महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो मुंहिंजे ख़्याल में ईअं जेको आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो टाइम आहे ऐं जीअं त हिन प्रोग्राम सां तावन कयो आहे लू बिस्किट तव्हां सभिनि लाइ खणी जीअं ॿुधायो शानदार क़िस्म जा इनामत इहे इनामत तव्हां हासिलु करे सघो था क़ुरानदाज़ी ज़रिए जंहिंमें आहे शानदार कार मोटरसाइकिल उमिरि जूं टिकट ऐं बम्पर प्राइस ₹1 करोड़ अॼु त पोइ इंतज़ारु कहिड़ी ॻाल्हि जो लू जो को बि पैकेट वठी वेंदा ऐं इनामात हासिलु कंदा ऐं उन सां गॾोगॾु टपाल मेज़बान जेकी वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी राज़ बि टपाल मेज़बान चाहे आहे थोरी देरि खां पोइ जेको आहे तव्हां सॼा असांखे इंजॉय कराईंदा काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सां ताबन कयो लू बिस्किट जी मूं तव्हांखे ॿुधायो तला तादाद इनामात ऐं करोड़पति बणण जो मौक़ो खणी आयो तव्हां सभिनि लाइ ऐं तव्हांखे ॿुधाईंदी हलां त इहे सभु जेके ऑफर्स आहिनि टक टाइगर गाला ज़ीरा कैंडी बेकरी बिस्किट ऐं बेकरी नान खटाई में मौजूदु आहिनि हा लेकिन हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदमि अगरि इनाम निकिरे थो तव्हांजे इनाम निकिरण जी सूरत में तव्हांखे इहे रैपर्स हिन जा वापसि वठाया वेंदा त पोइ इंतज़ारु कहिड़ी ॻाल्हि जो आहे को बि पंहिंजो पसंदीदा प्रोमो पैक वठी ईंदा ऐं इनामात हासिलु कंदा आहियूं सां गॾोगॾु टपाल मेज़बान जेकी वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी राज़ बि टपाल मेज़बान चाहे जेकी हींअर असां सभई इंजॉय कयूं पिया पियूं पिया ऐं हिकिड़ी कॉल बि मौजूदु आहे कॉल वठंदासीं हेलो सलामु अस्सलामुअलैकुम वालेकुम सलाम जी केरु किथां खां पंहिंजो तारीफ़ कराईंदा अब्दुल रज़ाक ॻाल्हाए कराची मां तव्हांखे भलीकार प्रोग्राम सुबुह मेराण में जी छा चवणु चाहींदो कीअं पियो लॻे प्रोग्राम ऐं कीअं पियो गुज़रे सुबुह तव्हांजी सुबुह टाइम बिल्कुलु सही असांजो गुज़रे थो तव्हां ॿुधायो तव्हांजो कीअं गुज़रे थो हेलो हेलो शायदि तव्हांजी जी 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 थोरो ॾाढे कराईंदा आवाज़ जो तव्हांजो थोरो इशू आहे जी हेलो जी कीअं पियो लॻे प्रोग्राम हेलो शायदि कॉल ड्रॉप थी वई थोरी डिस्टर्बेंस हुई कॉल में जी तव्हां ॾे मां ईंदमि वरी वापसि मोहम्मद इस्माइल साहिबु तव्हां ॻाल्हि पिया कयो पंहिंजे जॾहिं तव्हांजो आगाज़ थियो नी सुगड़ाइप जो अच्छा पर तव्हांखे ख़्यालु छो थियो त तव्हां जेको आहे सुगड़ थिया उन वक़्त में उन दौर में कंहिंखो तव्हां ॾिसी सर ॻाल्हि असल हीअ आहे त ॻोठाणियूं कचहरियूं थींदियूं हुयूं सही पोइ कचहरीअ में ॻुझारत हलंदी हुई पोइ माण्हू सॼी राति वेहंदा कचहरी में ॻुझारत ॻोल्हे पोइ असां नंढा हूंदा हुआसीं उन सां गॾु वेहंदा हुआसीं असां बि चवंदा हुआसीं त असां बि ईअं ॻुझारत सिखूं पोइ वरी आहिस्ते आहिस्ते उन्हनि खां वॾनि खां ॻुझारत सिखीसीं पोइ वरी असां ॾियणु शुरू कई वरी उन्हनि ॾोर जा बैत शुरू कया त वरी चयोसीं त ॾोर बि हींअर को फल आहे वरी पोइ ॾोर जो बैत यादि कयोसीं वरी ॾोर खां पोइ
ॾिठ पिरोली सही ॾिसी अची ॾिसी करे ॾिन हिकदमि त हिकिड़ी ॾिठा मुंहिंजी त हिन जी सूंहं सलाली केॾी आहे करड़ी अच्छा कहीं चाढ़ी चांगे ते कहीं रखी दिलि संधी दरड़ी जोड़ियूं वतन जीअ में वते ॻाणो वञे ॻाणनि वटि गरड़ी वरी पिरी आए ॾिन पहोड़ चइजो दाना अचनि दरड़ी निहारींदव खणी नज़रड़ी अथव अखियुनि आॾो इस्माइल जे वाह हाणे इहा अजरक ते थी अजरक जी सूंहं सलाली आहे हर लटे खां बिल्कुलु अजरक जी सूंहं सलाली आहे बेशक सही हर रंग में हिन जी सूंहं सलाली केॾी आहे करड़ी कहीं चाढ़ी चांगे ते कहीं रखी दिलि संधी दरड़ी कहीं मथे सां ॿधी त कहीं वरी कुल्हनि ते रखी वरी पिरी आए ॾिन पहोड़ चइजो दाना अचनि दरड़ी के महिमान ईंदा आहिनि अजरक पाराईंदा आहिनि उनखे तोहफ़ो जे निहारींदव खणी नज़रड़ी हूंदव अखियुनि आॾो इस्माइल जे जेकॾहिं कचहरी में निहारींदव कंहिं न कंहिं वटि अजरक हूंदी। अजरक ज़रूर हूंदी ज़बरदस्त पोइ वरी इन ते इहे ॾिठ शुरू कईसीं वरी इन खां पोइ हलियो हुनर जो बैत वरी चयोसीं यार हुनर इहे चवनि था त असां बि चऊं वरी पोइ हुनर सिखियासीं हुनर जेको आहे उहा बि कारीगरी आहे वठ लीला कौरू ससुई पुन्हू तूं उमर मारही कने न ॿुधोसूं साहड़ सोहणी तो ॾियां जे मेहर करे तूं नाव थई जमाल बदिहल खणे थो तूं इमा बश्क अॼऊं सोरठ छॾड़े मंगता हाणे हे ॻाल्हि थी वई इन अखरनि जी त हाणे जॾहिं न सोरठ बादशाह राडियाच खे बीजल अची तंद हुई ऐं बादशाह राज़ी थी पियो त हाणे चई त सिर ॾे मां वढे वञा सिर ते जॾहिं आयो त तॾहिं हुन सोरठ पे चवेसि त वठ लीला कौरू ससुई पिनूं तूं चई वठ लालू कोरियूं ॾियां सीसी पिने तूं तूं कहिड़े कम जी आहे तुंहिंजे सीसी वठ लीला कौरू ससुई पुनूं तूं लीला कौरू न वठ लालू कोरियूं सीसी पिने तूं उमर मारही कॾहिं न ॿुधोसूं तूं उमिरि अहिड़ो मारो कॾहिं न ॿुधोसूं जे माण्हू अची सिर वढे फ़क़ीरा तूं ख़ैरात वटि तोखे ॾियूं उमिरि मारही कॾहिं न ॿुधोसूं उमिरि मारही कॾहिं न ॿुधोसूं त उमिरि मारो अहिड़ो कॾहिं न ॿुधोसूं साहड़ सोहणी तो ॾियां जे मेहर करे तूं साहड़ जेकी असां वटि बादशाही आहे इहा सोहणी तो ॾियां जे मेहर करे तूं मेहर न पर जे तूं मेहर करे तूं सिर तो टरी वञे नाव थई जमाल बदियल खणे थो तूं जे नथी माल त बि हे बदी खणे थो राह गुनाह सिर कटे थो जे ज़बरदस्त ज़बरदस्त पोइ हलूं था हाणे मोहम्मद याकूब साहिब ॾे पोइ वरी वापसि तव्हां ईंदमि जी मोहम्मद याकूब साहिब तव्हां छा चवणु चाहींदो कुझु ॿुधाइणु चाहींदा साईं तव्हांखे हुनर जो पेत ॿुधायो पर हिन में वरी हुनर जा ॿिया बि क़िस्म आहिनि अच्छा इहो ॿियो हुनर थींदो आहे माना पंजतनी हुनर आहे त छंछर खे आचारो अचे सूमर चवे सो अंगारे अरबा खई खमसई आहे विस्पति आहे जो जुमो घर आयो गुलबहार चवे हाणे इहे ॿारनि जा ॾींहं आहिनि पर इन में जॾहिं काफ़िरनि अचे साईं जन खे अर्ज़ु कयो त साईं जेकॾहिं आसमान मां चंड चीरजी अचे त असां कलमो भरे मुस्लमान थियूं हाणे चवंसि था त छंछर खे आचर अचे चवे पियो त छिन शेर खे चीरजी अचे सूमर चवे सो तोखे मीर चवे अंगारे अरबा खई आंगुर अरब खई विस्फत आहे वाह सिफ़त आहे जो जुमो घर आयो गुलबहार चवे वाह सिफ़त आहे जो इन जूई मां घुराई गुलबहार चवे इहो महबूब जो मौजूदु हुयो इन ते बि हुन इन लाइन ते बि थींदा आहिनि उन खां पोइ वरी सिंगार थींदो आहे सिंगार जो बैत आहे तनाज़ भरे दे हिन नैन सदाई मए बिना मस्तान ॾोहई जादू जुलवे दार जंगावर सरकश हिन सुल्तान ॾोहई खून किते न त खीवे फिरदे परवर दे हिन पहलवान ॾोहई कर कर आवन दंद मदाते जंग उते जौलान ॾोहई पहले लहज़े नाल लुटेंदे आशिक़ दी जिंद जान ॾोहई माही मिरंग मुतीह जो थियड़ा सट कर बहर बयाबान ॾोहई ॾंद लबाकूं लेख लॼाणे मोती ऐं मरजान ॾोहई अबरू अखियां दिलबर दियां गॾु मसरी जिवें महराब ॾोहई चैन जसी जे ताबियो थिए फफूर उते खाकान ॾोहई नादर ऐं बहराम बहादुर तंहिं दर्दे हिन दरबान ॾोहई कैद की तुस चादाम जुल्फ दे जिन उते इंसान ॾोहई
नूर भरे हिन रुख रोशन तूं थिया शम्स कमर कुर्बान ॾुहई ॿ कोल थई कुझु ॿोल मिठा कर आशिक ते इहे अहसान ॾुहई नाल हमल दे यार जो मिलिया तॾहिं थी बाग़ ज़मी आसमान ॾुहई ॾोहे ते यादि अची वियो वरी बखो विसरी वञे मथां सही आहे। अबरू अबर अजीब दे हिन तेज भरे तलवार ॾुहई अबरू अबर अजीब दे हिन तेज भरे तलवार ॾुहई लाल लब्बा खुशहाल घणी ते गुलशन गुलज़ार ॾुहई बूला बेसर बिरह वाला ते बेहदन बहार ॾुहई गोशां दे विच पनड़े पोतल घायल कन घुंडदार ॾुहई दस्त दराज ढलिया को घतन ताब बिचू तंद तार ॾुहई नैन सजण दे रैन रहन आशिक ते आज़ार ॾुहई मगलिया मोहब्बत वालिया मारन नोका दिल निर्वार ॾुहई बाज़ू बद बिरह ते पोतल जादू जलवेदार ॾुहई हार सिंगार हबीबा दे मोहब्बत वाले मार ॾुहई चुनी चोली चकचूर करन बिरह वाले बीमार ॾुहई पेरां विच पाज़े पिरियां दे पारसन पर पैकार ॾुहई कड़ियां कुर्ब कमंद जा सूह भरिया सिंगार ॾुहई मीर महबूब मथो सिर साह सदक सौ वार ॾुहई ज़बरदस्त ज़बरदस्त अच्छा जी मोहम्मद इस्माइल साहब हिकिड़ी ॻाल्हि कई त जीअं मूं जीअं उन्हनि खां पुछियो त तव्हांखे इहो शौक़ु कीअं पैदा थियो त हिननि हिकिड़ी ॻाल्हि कई त माना कचहरी में वेहण में माना कचहरियुनि वक़्तु माना हिकिड़े उताक जे हवाले सां थींदी ॾिसो त असांजे उताक जो प्रोग्राम वरी वापसि उहो असांजे महाराज टेलीविजन उहो ट्रेंड खणी आयो आहे ॾिसो उन वक़्त में उताकत में एतिरियूं सुठियूं जेके आहिनि तरबियतूं सभु जीअं थींदियूं आहिनि जूं ख़ासि तौर ते अहिड़ा मसइला मसाइल या कहिड़ा इशूज़ में ऐं सभु ॾिसो न हर कैटेगरी जे हवाले सां उते ज़िक्र थींदो ख़ासि तौर ते जेकी जीअं नंढड़ा हूंदा पंहिंजे वॾनि खे ॿुधां त जीअं हिननि जो फर्ज़नि सां नब्दुला त शायदि में बि हिननि खे बि इहो शौक़ु थियो हूंदो त आउं बि जेको आहे अहिड़े हवाले सां ॻाल्हायां अहिड़ी हवाले सां सोच रखां ऐं जीअं मूं चयो त सुगड़ जेको आहे हर एंगल सां हर पॉइंट ऑफ व्यू सां चाहे उहो दुनियावी हुजे या चाहे उहो दीनी तालीम हुजे ॿिन्हिनि ओवरव्यू सां सघंदो आहे इहो कमाल ई जेको पहिरियों वक़्तु जेके आहिनि हर कंहिं जॻह जॻह ते ओताकूं हूंदियूं उन्हनि जो वॾो कमाल हूंदो तव्हां छा चवणु चाहींदो असांजी ओताक जेको हाणे महाराज टेलीविजन ही वरी वापसि ट्रेंड शुरू कयो आहे असांजी ओताक जे लाइ असांखे जेका अॻ में इहो उताक प्रोग्राम हलियो इन जी वॾी मुक़बिल थी सॼी दुनिया इन खे तस्लीम कयो ऐं वॾा वॾा सुठा प्रोग्राम थिया असांखे तमामु घणी ख़ुशी हुई जो असांजे इन प्रोग्राम में असांखे वॾी मोट मिली असां ख़ुशि आहियूं इनशा ताला वरी जेकॾहिं असांजो प्रोग्राम हली वेंदो त असांजी वॾी सोबत थींदी ऐं असांजी दुनिया में इज़त वधीक हिन प्रोग्राम में थींदी मिरान टीवी जे चैनल वारनि जेके इन में प्रोग्राम कराया असां उन्हनि खे जस था चऊं ऐं उन्हनि खे असां मुबारकूं था चऊं जो अहिड़ा प्रोग्राम थिया ऐं थींदा रहंदा इंशाल्लाह जी तव्हां कुझु चवणु चाहींदा जी जी जेकी आहे हक़ीक़त में असां सिंधी सभा जड़नि जी दिलि आहे बिल्कुलु सही था चओ सम्झे छो जो हे सिंधी प्रोग्राम हलनि था हिन में अजरक टोपी रिलियूं हर क़िस्म जा मोहबती माण्हू भिटाई चयो त मोहबती मेड़े ॻोठ बचे हेकिड़ो तन्ही जे वेड़े पाण ई ईंदो बादशाह हीअ मोहबत बेड़े ऐं गॾाए थी सिंध पंहिंजो हे मेहरान टीवी जेकी आहे सो असांजा ॻोठ जा ॻोठाणा मारू माण्हू जेके आहिनि उहे तमामु दिलि सां ॾिसनि था दिलचस्पी सां ऐं उनमें सादी ॿोली आहे ऐं सुहिणा माण्हू गुफ़्तगा सुहिणा अहिड़ा चेहरा ख़ूबसूरत नज़रनि था माण्हू एतिरा ॾाढा प्रोग्राम तव्हांजो मक़बूल थियो आहे असांजी सिंध में त ख़ासि करे सही ऐं जीअं तव्हां ॻाल्हि कई त वाक़ई पंहिंजी सिंध जी सकाफ़त पंहिंजी हुन सां ट्रेड ऐं ट्रेडिशन सां वरी वापसि उहा ॻाल्हि बणे पई सुठी तरीक़े ते त माना असां एतिरी ख़ूबसूरत शयुनि जा वारिस आहियूं जेके असांखे सभु शयूं पंहिंजियूं आहिनि असांजे तालीम जे हवाले सां असांजी रहणी कहिड़ी जे हवाले सां इवन की घर खे सजाइण जे हवाले सां बि सभु शइ असांखे पंहिंजी आहे लिबास में जीअं अजरक जे ख़ूबसूरत अंदाज़ में तव्हां ॿुधायो त जेको अजरक जो लिबास कहिड़े बि एंगल में कहिड़े बि वास्ते ख़ासि तौर ते जीअं मूं वांगुरु मुंहिंजी पहिरियों पहिरियों भेणियूं आहिनि जॾहिं अजरक जो लिबास पाईंदियूं आहिनि त इलाही सोढ़ियूं ख़ूबसूरत लॻंदियूं आहिनि त इहे ई पंहिंजी ट्रेडिशन ऐं सकाफ़त आहे सभु खां वॾी ॻाल्हि त असांखे हिकिड़ो तोहफ़ो हूंदो आहे ॾियण जे लाइ पंहिंजो जेको असांजे सभु सिंधियुनि जी निशानी हूंदी आहे उहा असांजी अजरक ऐं टोपी हूंदी आहे इहे वॾी जन सभिनि ॻाल्हियुनि ते यकीन असांखे फ़ख़्रु करणु घुरिजे असांखे नाज़ करणु घुरिजे अच्छा त तव्हां ॾे आऊं वेंदमि त तव्हांखे भला इहो कीअं शौक़ु पैदा थियो कीअं असां माइक खणंदा जी हे असां नंढड़ा हूंदा हुआसीं त जीअं मच में कचहरियूं थींदियूं सही सही ऐं जेको आहे हिकिड़ो ब्रेक वठी वठां पोइ कंटिन्यू कंदमि तव्हांखे हिंदी असां नाज़रीन हीअ वक़्तु थियो शॉर्ट खां पुछो ब्रेक जो ऐं हिंदी प्रोग्राम सां तावन कयो आहे लू बिस्किट तव्हां सभिनि लाइ खणी आहे शानदार क़िस्म जी ऑफर जंहिंसां तव्हांखे सघो था अला तादाद इनामात ऐं करोड़पति बणण जो मौक़ो ऐं सां गॾोगॾु टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी रासबी टपाल मेज़बान चाहे काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो
वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सां जी ॿुधायो त लू ताबन कयो आहे। लू तव्हां सभिनि लाइ खणी शानदार क़िस्म जा ऑफर ऐं तव्हांखे ॿुधायूं हुन में शानदार कार मोटरसाइकिल उमिरि जो टिकट ऐं इन सां गॾोगॾु बम्पर प्राइज़ 1 करोड़ रुपयो इहे इनामा तव्हां हासिलु करे सघो था क़ुरानदा जे ज़रिए। तंहिंजे पोइ यकीनन तव्हां कहिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधाईंदुमि त अगरि इनाम निकिरण जी सूरत में जेके बि तव्हांजा प्रोमो पैक जा रैपर्स आहिनि उहे संभाले रखंदा छो त उन्हनि में तव्हांजो कोड हूंदो जेको तव्हां एंटर कयो था इनाम निकिरण जी सूरत में तव्हां को वापसि वठी आंदा त इंतज़ारु कहिड़ी ॻाल्हि जो आहे। लू वठी अचो ऐं लातादाद इनामात ऐं करोड़पति बणण जो मौक़ो हासिलु कयो। उन सां गॾोगॾु टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी राज़बी टपाल मेज़बान चाहिया ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो। फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदुमि जेको स्क्रीन ते बि ईंदो 02212102855 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा। ऐं जीअं त मूं लाइक़ु सवाल पुछियो हुननि जो सवाल जो जवाबु ॾियनि पिया वधि में रहिजी जी अब्दुरा त कचहरियूं थींदियूं हुयूं मच में रातनि जो ॾींहं जो जीअं साईं जन अॻो न याकूब साईं चयो त असां राति जो बि प्रोग्राम कयो होसीं। हिकिड़ी नंढड़ी बुझारत यादि अची वई आहे सही जेकी हिन दौर जे हिसाब सां आहे ऐं तव्हांजे प्रोग्राम सां बि थी सघे थी। त चोरे चौहठ खऊं कयाई सौ ते सुवार हिन खे सभु को सुञाणे तोड़े ॿुढो हुजे ॿार हाणे त साथी सभई हिन जा कम न अचनि कार हिन जा भाइर भेणियूं बेकार वञी पाण बचो आहे पहोड़ ते। हे 1 रुपए ते बुझारत आहे। अॻे रुपए में 64 पैसो पवंदो हो जेको रुपयो थी वेंदो हो। हाणे माना रुपए में पूरा रुपया माना 100 आना पवनि था जीअं 100 पैसो त इन जे माना इहा बुझारत बि आहे। ॿिया टियां हिते वरी हिकिड़ो बैत यादि अचे थो जी जी मेरा दिलदार मिठा मनठार आवे गमखार सटा कमकार वेखा मुख यारदा विखाले छम जॾहिं जे दम वञनि सभु गम खोले जे खम हिकु जुल्फ दी तारदा अखियां पुरनूर सदा मखमूर घते जा घूर करण दुख दूर बिरह दे बीमारदा जॾां रुखशान बचावे बान छुटन पैकान घतन घमसान प्रेम पैकारदा जॾां बह कोल जिबा कू खोल बुलेंदा बोल करा सिर घतोल मिठी गुफ्तारदा हमलदा हाल सुणे फिलहाल करे कोई भाल मिले मैनाल वञे दुख धारदा। वाह ज़बरदस्त ज़बरदस्त ऐं मां वापसि मोहम्मद इस्माइल साहिबु ॾिनो मोहम्मद इस्माइल साहिबु तव्हां माशाअल्लाह तरह सां हिकु बहितरीनु सुगड़ आयो ऐं एतिरा तव्हांखे मुंहिंजे ख़्याल में 1400 को बि मथे आहे 1400 तव्हांखे बेत यादि आहिनि। हिकिड़े सुगड़ में केतिरी सलाहियत हुजे त उहो माना हिकिड़ो सुगड़ कहलाईंदो चवंदा त ही वाक़ई सुगड़ सुगड़ जो पंहिंजो वधीक हाणे ॻाल्हि इहा आहे त 5 फन सुगड़ खे ज़रूरी आहिनि। अच्छा 5 फन बुझारत ॾोर हुनुर सींगार पहाको इहे त 5 ज़रूर अथसि। बाक़ी जेकॾहिं हाणे जेको थियो आहे हिन महिल दाना हैप वधी वई आहे अकुल वधी वियो आहे उन जे करे माण्हुनि ॿिया बि इजाद कया आहिनि सुर ॿियूं ॻाल्हियूं ॿिया किसा जेके जीअं अॻुड़े गुलनि ते मां चई बैत या वणनि ते बैत आहे या पोख ते बैत आहे या कॾहिं कहिड़े माण्हुनि ते बि बैत आहे त इहे वरी सुर अञा वधी वेंदा पर हूअं 5 फन ज़रूरी आहिनि सुगड़ खे। ऐं सुगड़ में ॿी ॻाल्हि आहे छड़ो बैत चवण वारो बि सुगड़ न आहे। अच्छा हा जॾहिं उनखे गुझारत मिले उहा गुझारत ॻोल्हे वञे ऐं ॾोर मिले उहा ॾोर बि ॻोल्हे वञे। डॉक्टर उन खे चइबो आहे जे नव त हिते ॾिसे ख़बर अंदर जी पए त हिनखे हे ज़ख़म आहे हे बीमारी आहे हे तकलीफ़ आहे सम्झिए त सुगड़ बि उहो आहे जेकॾहिं उन बैत जी मान्य आहे मतिलबु ॼाणे मां हितो ई कंटिन्यू थी कयां। हिकिड़ी कॉल आहे वधीक जेकी ॿी जेके फोन सुगड़ जूं बि तव्हां ॿुधाईंदा। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी केरु किथां खां पंहिंजो तारीफ़ कराईंदा पिया? हाँ असर जुड़ने जो पुरानी वेदस कॉलोनी का कॉल कर रहे हैं। हमारे बरिकार प्रोग्राम सबब बड़ा में कीअं पे गुज़रे सुबुह तव्हांजी ऐं कीअं पे लॻे प्रोग्राम छा चवणु चाहींदा? सुबुह सुठी पई गुज़रे प्रोग्राम तव्हांजो तमामु बहितरीनु आहे ऐं हिते जेका सुगड़ वेठा आहिनि सिंधी प्रोग्राम पिया कनि इन्हनि जो आउं हींअर ॿुधी रहियो आहियां प्रोग्राम तमामु बहितरीनु आहे। ऐं अॼु इहो सुगड़नि खां इहो पुछणो हो त असांजी सिंधी जेके रवायतूं आहिनि इन्हनि रवायतुनि खे क़ाइमु कंदे सिंधी चैनल जेके बि आहिनि उहो बहितरीनु कमु करे रहिया आहिनि पर रेडियो ते बि सिंधियुनि खे आणीनि न उते हाणे रेडियो ते मिसाल आहे जे शाम जो कचहरी हले थी नदी लिगारी जी त उते सुगड़ कोन्हे उहो प्रोग्राम में सुगड़ आहिनि इन्हनि खां पुछो त उहो सुगड़ किथां ईंदा ऐं उन्हनि खे अॾो छो नथो कयो रेडियो पाकिस्तान ते?
उते भी मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजे भाउ काफ़ी सारा सुगड़ा आहिनि जीअं हिननि बि पंहिंजे इंट्रो में या पंहिंजे दात में ॿुधायो अथऊं बि जेको पाकिस्तान रेडियो या रेडियो में FM के बि वॉट एवर जेके उन्हनि में ऐं कमु करे रहियो आहे हींअर बि जेतिरो टैलेंट पर सभु कंहिंजो पंहिंजो पंहिंजो कमु आहे त जो असांजो पंहिंजो कमु आहे तर पर तव्हां नज़रसानी कयो अथव वॾी महिरबानी एतिरो यकीन हुजणु खपे थैंक यू सो मच वरी बार में तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थियो उमेद आहे तीअं ई शामिलु थींदा रहंदमि जी तव्हां ॻाल्हि पिया कयो क्वालिटीज़ जीअं साईं चयो त रेडियो वारनि जो वस जी ॻाल्हि आहे उहो घुराईंदा त वेंदा सुघड़ सही जेकॾहिं न घुराईंदा त उहो कोन वेंदा ऐं रेडियो ते ऑडिशन थींदी आहे ऑडिशन में जेको पास थींदो आहे उन खे खणंदा आहिनि जेकॾहिं जेको न पास थींदो उन खे न खणंदा आहिनि टीवी ते हली वेंदो आहे ऑडिशन टीवी ते न हूंदी आहे बाक़ी रेडियो जेको आहे रेडियो ते ऑडिशन थींदी आहे सुघड़नि खां बाक़ाइदे जीअं मां ॻाल्हि कई त डोर बुझारत हुनुर रेडियो में तुंहिंजी थोरो सरकमटेंसेस उन्हनि जी पॉलिसीज़ बि हूंदियूं आहिनि टीवी ते पॉलिसीज़ बि हूंदियूं आहिनि सही उन्ही मयार ते लहे सही हिते बि ऑडिशंस वग़ैरह थींदा आहिनि कैरेक्टर हवाले सां कोई बि तव्हां जो खणंदो पको करे खणंदो जंहिंखे ड्यूटी मिलंदी उनजी ऑडिशन थींदी आवाज़ आहे टेस्ट थींदो हर शइ उनजी थींदी हा उहो त ॿिए हवाले सां ॿिए हवाले सां ऐं हे त जेकॾहिं जीअं प्रोग्राम हलंदे फिरदे इहो ॿियो आहे ऐं रेडियो जेको आहे इहो मुकमल फनकार आहे जेको रेडियो ते प्रोग्राम करे थो उहो मुकमल फनकार आहे मुकमल सुघड़ आहे बिल्कुलु बिल्कुलु अच्छा जीअं तव्हां ॿुधाईंदा जीअं हिननि कुझु काफ़ी ॻाल्हि कयूं तव्हां केतिरा सम्झो था अॼुकल्ह जे नौजवान में जीअं तव्हां सां गॾु वेठो आहे त केतिरो शौक़ु ऐं ज़ौक़ु हिननि में पैदा थिए थो असली ॻाल्हि हक़ीक़त इहा हुई त असां जॾहिं नंढा हुयासीं असांजो चाचो मुंहिंजो जान फ़क़ीर नालो हुयुसि भलोड़ सुघड़ हुयो डॉक्टर नबी बख्श वारनि सां बीड़ो फ़क़ीर कुंभारा सां मोहम्मद इस्माइल वारनि सां इन्हनि सां हुनजा वॾा प्रोग्राम हुया त हू पढ़ियलु घटि हुयो अच्छा हक़ीक़त में ॿाहिरों जेको बि शेर पाण चवंदो हो न मां खां लिखाईंदो हो छो जो मां हुन में तालीम वारो हुयुसि मां हुनजो भाइटु बि हुयुसि असांजो वाल साहिबु असां उन खे बाबू सॾींदा हुआसीं पोइ उन मां मूंखे शौक़ु थियो हुनजा शेर ॿुधंदे ॿुधंदे मूंखे बि शौक़ु थियो मां बि उतां शेर चवंदो हुयुसि आख़िरकार मूंखे बि 74 में जॾहिं रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते ऑडिशन में मां हिकु खयो हुयो उन खां वधीक वरी मूंखे पोइ शौक़ु थियो पोइ असां इहे कचहरियूं कंदा हुआसीं बीड़ो फ़क़ीर सां कचहरियूं थियूं डॉक्टर नबी बख्श सां थियूं ऐं पोइ हर हिकु प्रोग्राम थियूं उकेली साहिबु घुरायो उते असांजा प्रोग्राम थिया टेलीविज़न ते इहो शौक़ु ईअं ई हलंदो आयो बहरहाल असांजे चाचे जो हिकिड़ो शेर मूंखे यादि आहे बाबा जो उन चयो त हिन ओताकीअ जी अवी ॿुधो ख़बर ख़ासि खरी हिन ओताकीअ जी अवी ॿुधो ख़बर ख़ासि खरी ख़िदमत करे ख़ल्क़ जी थो खोले दिलि दरी तॾहिं देसी ऐं परदेसी अचनि वला करियो वरी सिंगार पणनि सोणनि जा थी वञे मुंहुं जमरी गुनाह वञनि गुम थी पवे ठीकु दिलि ठरी उते राणो रहबरी कंदो हिन जहान जी जान बि चवे भलोड़ सुघड़ हुया पोइ उन्हनि जे करे असांखे इहो इश्कु थियो असां हिन प्रोग्रामनि में आयासीं पोइ असांजा जेके बि दोस्त हुया असां गॾिजी कचहरियूं कंदा हुआसीं ऐं तव्हांजी बि असां ते इनायतूं आहिनि महिरबानियूं जो असांखे हिन चैनल ते घुरायो था ऐं हिते बि असांजा प्रोग्राम थिया आहिनि ऐं इनशाला अॻिते बि असांजा थींदा वेंदा हिकिड़ो शेर आहे रधा न रजनीअ जे हूं शम शीअल खां वधे हे रधा न रजनीअ जे हूं शम शीअल खां वधे अनफ उनग खां गुरो रूई रबन कयो रद कैसर कसनब कंगूए वेतर खूब पिरियां जे खद दशन पसी दिलबर खे वञी दुर पया मुंहिंजे दद चेहरो चिमकियो चीअ छपी कयो ज़ेब ज़ाब खे ज़द जोज़ा पसी जानब खे थियो इश्क मजारो अध खियो अमज खुमार सदाई मुब पिरीरीअ मद टोर पसण खे मोर हलिया ॿियो थी सनखर खे ना सद हमल चवे हद हिते बेशक न आहे बयान जी इहे असांजा बरख सुघड़ हुया असांखे उन्हनि वॾनि जी बि यादगिरी करणी हूंदी आहे जिते बि वेंदा आहियूं असां वॾनि जा शेर पढ़ंदा आहियूं छो जो असां हुननि जा वारस आहियूं बिल्कुलु बिल्कुलु सही था चओ की न जे ज़िमेदारी थींदा त उनखे तसलसल सां कंटिन्यू खणी पंहिंजे अञा जेकी ईंदड़ नसल उन्हनि खे बि यकीनन ॿुधाइणो पवंदा जी तव्हां कुझु चवणु चाहींदा जी 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 मोहम्मद सिंगार जो बैत यादि अची वियो साईं चयो जी जी त पिरी पार कारा वार घुंडीदार तुलग तार मिलसिल मार इहा रमज़ रखनि भिरू भाला ढुरण ढाला उत्तम आला अजब चाला सवे सरेहाला पिया कूंधर कंधन मन पिबड़न पे कान नेजा निशान इहे इनवान किरोड़े कुर्बान थिया दरबान मोया तुझे मुजगन चिशमन चोट केरिया कोट घाया घोट उदगर ओट मिर्घन मोट खुमार पसी खंजन
लबन लालान सुर्खी पान दशन दिहान मोती मरजान थिया मस्तान अधर पसी अजीबन गाढ़ा गल गुलाबी गुल कगोला कुल अञा अफजल बदन बखमल हुआ अंगड़ा अजीबन सिधो सनबर सोहणो सरवर कट कैसर मोहे मुनवर आला अनवर हुई कमर करीबन करे करम जही दम खणे कदम कुजल कम लोड ॾिसी लर्ज़न पर इस्माइल जिहा आम तुंहिंजी साम अरबी जाम मिठो नाम सुबुह शाम आहे ताघ तन झोला झक लथा लक पहोड़ पक कोन्हे शक हादी हक जंहिंले मांदो आहे मन हेॾी हुसन जी हाक ॿुधम जिन माण्हू मलाइक मुश्ताक ॿुधम हेॾी हुसन जी हाक ॿुधम रूई राबेली गुल गुलाबी रुख रोशन मुख महदाबी हूरन खां हसीन हद न हिसाबी मोहे मुर्क मिठड़ा तजली तेज ताबी लर्दी लयल वञे सूरत मटे साबी अर्शन ते उजाला अफलाक ॿुधम हेॾी हुसन जी हाक ॿुधम जिन माण्हू मलाइक मुश्ताक ॿुधम दीदू दुनालियूं बर्क बिलोरियूं सिधा तीर सीने विझन जी अझोरियूं निहोड़े नाज़ल सां लाइन लव लोरियूं इशारा अखियुनि जा वञनि चाक चोरियूं निहोड़े नाज़ल सां लाइन लव लोरियूं दीदन देवाना क्या अचन घायल सर घोरियूं से चिस्मन चीभाड़िया उहे चाक ॿुधम हेॾी हुसन जी हाक ॿुधम जिन माण्हू मलाइक मुश्ताक ॿुधम पैटियो पिरीअ ते हुसन हेकांदो सभई बस बस सोहणा न हो वार वांदो ऐं जेको ख़बरुनि जो टाइम थियो ब्रेक वठां पोइ वरी तो कंटिन्यू कंदासीं वक़्तु थियो शॉर्ट कमर्शियल ब्रेक ऐं न्यूज़ जो ॿुधाईंदी न ताउन कयो आहे लू बिस्किट तव्हां सभु लाइ हिकिड़े शानदार क़िस्म जी ऑफर जंहिंसां तव्हां लातादाद इनामा तव्हां करोड़पति बणी सघो था हुन सां गॾोगॾु टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी राज़बी टपाल मेज़बान चाहे आहे काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन एक दफ़ो ॿीहर भली कर प्रोग्राम सबब बहिराण में जीअं त ॿुधायो प्रोग्राम सबब बहिराण सां तावन कया लू बिस्किट तव्हां लाइ सभिनि लाइ ज़बरदस्त क़िस्म जी ऑफर खणी आयो जेका तव्हां घरु वेठे करोड़पति बणिजी सघो था हिकिड़े सिंपल जे तरीक़े सां लू जेको बि प्रोमो पैक वठंदा उन पैक जे पोइ हिकिड़ो सिल्वर कलर जो पोर्शन हूंदो पोर्शन खे स्क्रैच करे ॾिनल नंबर ते मिस कॉल ॾींदा नंबर आउं ॿुधाईंदुमि 03167225225 ते मिस कॉल जी सूरत में तव्हांखे कॉल बैक ईंदी कॉल बैक खां पोइ उहो ई कोड उन में एंटर करे ई लातादाद इनामात हासिल करे सघो था ऐं हुन सां गॾोगॾु टपाल मेज़बान जेके वधाए रिश्तनि जो मान ऐं हिकिड़ी कॉल मौजूदु आहे कॉल रिसीव कंदासीं हेलो अस्सलाम वालेकुम हेलो शायद कॉल ड्रॉप थी वई ऐं जी ॾिसो त काफ़ी हद ताईं जॾहिं इंसानु सुठी गैदरिंग्स में वेंदो आहे त कोशिशि कंदा कयो त काफ़ी सारी नई ॼाण जेकी ईंदी आहे नई नॉलेज वधे मुंहिंजे घर में हिकिड़ी कॉल वरी वापसि अची वई आहे हेलो अस्सलाम वालेकुम वरी कॉल अगेन जेको ड्रॉप थी वई त ॻाल्हि इहा हले पई त इंसानु कोशिशि करे त बहितर जेके तरीक़े सां एनवायरमेंट पंहिंजा सुठा ठाहे जीअं हमेशह चवंदा आहिनि त अगरि तव्हांखे सुठी सोच मुनफ़त सोच रखणी आहे त पंहिंजी गैदरिंग्स में ख़ासि तौर ते पंहिंजे वॾनि को बहितरीनु इंसान सां तव्हां सिखो त उनजी लाइफ में जेको आहे केतिरा अप एंड डाउन्स आया हू अगरि उहो सक्सेसफुल आहे त कहिड़े तरीक़े सां सक्सेसफुल आहे ऐं पंहिंजे इर्द गिर्द जेतिरो तव्हां पॉज़िटिव सोचंदो जेतिरो तव्हां सिनायत कंदो त हिकिड़ो इंसानु आहे ॾिसो पंहिंजी लाइफ खे केतिरे बहितर अंदाज़ में गुज़ारे थो त उनको सिखण जी कोशिशि करो ऐं उहो सिखण जे लाइ असांजे मुआशिरे में वधीक बहितर किरदारु जेको असांजो सुगड़जान जी मोहम्मद इस्माइल साहिबु असां सां गॾु आहिनि मोहम्मद याकूब वग़ैरह ऐं ख़ासि तौर ते नयो नौजवान जेको हाणे ख़ैर सां स्टार्ट थिए थो त पंहिंजे सुगड़ाइब जे इन फन खे अॻिते वधाइण जे लाइ अब्दुल्ला ऐं हुनजे हाल हिसाब सां ऐं छा जी तव्हांजो जेको आहे शेर अब्द में रहिजी वियो मोहम्मद इस्माइल साहिबु उन खे थोरो पूरो कयो भला उन खे थोरो पूरो कयो त पोइ वरी अॻिते हलूं था पैटियो पिरीअ ते हुस्न हेकांदो सभई वस वसोहणा न हो वार वांदो ॾिसण वारो ॾुसके पियो रहे मस्त मांदो हटाए हुस्न तो पलो यार पांदो त कबाए कमर खे चिमके न चांदो से उहा पेशानी पहोड़ चे पाक ॿुधम हेॾी हुसन जी हाक ॿुधम जिन माण्हू मलाइक मुश्ताक ॿुधम वाह वाह ज़बरदस्त ज़बरदस्त त वणूं था मोहम्मद याकूब साहिब ॾे तूं हाणे असांखे कहिड़ो पित ॿुधाइनि था जी हाणे थोरी लाइन वरी ॿी था वठूं जी जी छो जो असांजी जेकी पुराणी जेका असांजी सकाफ़त हुई उन में कांग खे उॾारियो वेंदो हो जेको नियापो हूंदो हुयो कांगल खे ॾींदा हुआसीं वरी जेकॾहिं कांगल अची कंहिं भित ते वेहंदो हुयो त असां चवंदा हुआसीं हिनखे मिठी शइ खारायो जो इहो नियापे वारो आहे उन ते अर्ज़ु आहे त कांगल मूं ते कुर्ब कर वञ तूं मदीने जे मीर ॾे कांगल मूं ते कुर्ब कर वञ तूं मदीने जे मीर ॾे पाक करे पाण खे वञ पारस मुंहिंजे पीर ॾे हीअ चिठी खणी चाह मां वञ वारस मुंहिंजे वीर ॾे त मांदी मुफ़्त मरई थी अचे सोना साह सुधीर ॾे मुंहिंजूं अखियूं तो अमीर ॾे आहिनि यार यकियूं याकूब चवे
कांगल मुंहिंजे करीब सां कजा हाल वञी होरे कामिल जे कदमनि ते सिरड़ रखजांइ सोरे अलाए जाए अदब सां चप चङिया चोरे ॻाल्हाए जाए गुणनि भरे सां तोरारे मो तोरे पो तोतूं घोरूं घोरे छॾियां यार हिते याकूब चवे कांगल मुंहिंजे करीब खे चोजां हक़ी अखर हे त गुल मोहम्मद जे ॻोठ जो तोते आशिक़ बि आहे हिन हॾ ॾोखीअ जो हीणी जो को निर्मल ॿियो को नाहे तंहिंजा दुख दर्द वञ तूं लाखीणा लाहे अचो कामिल केची काहे त थींदियूं यार ईंदियूं याकूब चवे कांगल मुंहिंजे करीब खे ॾे न्यापो वञी ॾे को न्यापो ॾे को न्याप कांगल न्यापो कुर्ब जो वञी ॾाहे खे ॾे को छो विसारे वेही रहे हिन याकूब खे यको बुराइन जो बेहद आहे मोहब्बत मको तो बिना तवंगर आहे हिते हिन निमाणीअ जो नको हो त हको बको आहे जानब जागी राणी चवे कांगल वञ तूं करीब जे दिलबर संदे दर पैजा पेश पिणीअ जे हीअ पंहिंजी मटे पर याकूब हिन यार जी वञी ही हक़ीक़त करे त तुंहिंजे इश्क लील कयो अचो घोट उन्हीअ जे घर तो सोड़ लाए सर थिया जहान में जागी राणी चवे कांगल न्यापो कुर्ब जो वञी ॾाहे खे ॾेको छो विसारे वेही रहियो हिन याकूब खे यको बुराइन जो बेहद आहे मोहब्बत मको तो बिना तवंगर आहे हिते हिन निमाणीअ जो नको हो त हको बको आहे जानब जागी राणी चवे जबरदस्त जबरदस्त हम हिकिड़ी कॉल रिसीव कंदम पोइ कंटिन्यू कंदो हेलो अस्सलाम वालेकुम हेलो शायद वरी अगेन कॉल ड्रॉप थिए जी अब्दुल राणा ऐं तव्हां ईंदमि तव्हां कुझु ॿुधाइण चाहींदा कुझु बि माइक खणंदा जी अज महबूब सानू मस्त कीता झटपट पाग्या झाती वेखण नाल विराग थियो से छिरक गई वल छाती शोर शमा कुन जोर पया गई कोर हुसन दी काती वाह जे वास हुसन ते खास पया मैं पास गए ओंधे पिर भाती वल ऐन उभर पे नैन डुहे गए चेंजी गर्दी चाती चिश्मा चुट कर लालन लुट कर गे घा इन्ही घाती सट सेफ झुके दिया जिए मुर्दा गया लट कर ममाती अबरा अंदर खिवड़ा खुलिया गए मुंज उते मसलाती वल छुटी रुखसार कुन हिक बाजार बणी इस बाती मलक फलक फरमान मन्या खड़े पांद गल पाती लालन ला मिसाली सूरत मूरत कह कह यार सुञाती सुरखंड में सुरह क्या तरनी लोए तल लोज कुंजल जी कम थी चाल पसी चेचल करीबन कुंभार चए दर्श दिखाया दल उन्हीं माग महल अचे पई सुराही सा के वाह वाह जबरदस्त जबरदस्त जी 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 खूबसूरत यकीनन हिकु छुॾियो सुठे अंदाज़ सां जेको आहे अब्दुल्ला जेको आहे अच्छा तव्हांखे केतिरो लॻे थो त ईअं त बि एतिरा जेके सुगड़ाइप जूं सिन्फूं अची वियूं आहिनि यानी केतिरे हद ताईं सिखे पियो सही कीअं ॻाल्हि कयव जी मतिलबु केतिरे हद ताईं तव्हां ॾिसो था त पंहिंजे फर्दनि में सुगड़ाइप बसि अञा न हाणे ईअं सम्झ त शुरूआत कई अथई अञा सही बराबरि ऐं अच्छा काफ़ी क्वालिटीज़ हूंदियूं आहिनि इंसान थोरो ईअं शार्प वरसण में आहियो अच्छा तव्हां पंहिंजे शहर में तव्हां कीअं आहियो पंहिंजे केतिरे हद ताईं सुगड़प मञी था केतिरी कचहरियूं थियनि ॾाढियूं कचहरियूं थियनि थियूं असां वटि कचहरियूं थियनि थियूं जिते शादी थिए थी या ईअं मच कचहरियूं थियनि थियूं पूरी सिंध में पोइ जिते दावत मिलंदी आहे उते वेंदा आहियूं पूरी सिंध में अच्छा अॼुकल्ह जेको हे वक़्तु आहे हक़ीक़त में त सुघड़नि मल्हायो आहे ऐं सुघड़नि कचहरियूं कयूं आहिनि ऐं हक़ीक़त में आलिम जेके मौलवी आहिनि उहे बि असांखे ॿुधनि था ऐं उन्हनि बि जेको राय ॾिनो आहे त तव्हां बिल्कुलु सुघड़ जेके आहियो त हदीस जूं ॻाल्हियूं ऐं नसीहत जा नुक़्ता जेके ॻाल्हियूं मिलनि थियूं तव्हां खां उन मां असांखे पिरायूं था हक़ीक़त करे उन मां माण्हुनि खे कुझु हासिलु थिए थो सही सही ॾाढी सुहिणी ॻाल्हि आहे ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई बिल्कुलु हक़ीक़त आहे जीअं मूं चयो त हिकिड़ो सुगड़ जेको आहे हिकिड़ी सुहिणी सिर्फ़ ते हर किरदारु हर पॉइंट ऑफ व्यू खे सुगड़ जेको आहे उन खे खणे थो पंहिंजे बेत जे ज़रिए त पर को सिंध जे नज़ारनि ते को बेत हुजे बाक़ी कांगल जी ॻाल्हि कई बाक़ी उहो बि अॻियों बैत फिरे पियो साईं हिकिड़ो कांगल जो बैत चयो त कांगा करीबन जी तूं ख़बर ॿुधाए ख़ासि आया के ईंदा पिरी मुंहिंजे पास अची वेह ओॾड़ो वठां तुंहिंजो वास मुहिबन जी मिलण जी थम अंदर मंद उदास खंब तुंहिंजा खाती जीअं लालण जो त लबास फदम दमा रब हुम अलह हुम या बूई वणी बास सुणाए हक़ीक़त हाल जी ऐं रची थी आ रास फाटी मन फारू थो तुंहिंजे नीह कई हा नास ॿुधी सॾ सिकायल जा कुझु कामिल कर को क्यास जन का मरी आ मुयास सजण वेठी सारियां कांगा करीबन ॾे वञी लिमी कर लातियूं सजण तुंहिंजी सुख में पिया रोऊं सॼियूं रातियूं
इहे मेखूं मोहब्बत जूं मां पिरी तोसां पातियूं हणी वे हीअं में के कुर्ब सदियूं कातियूं अजीब कैसा ओरिया मां बिरह सदियूं बातियूं वाटू ॾेई वेठी वाझायां आखिर आहिनि अखियूं आसाइतियूं सूरन में सरतियूं छिॼियूं छातियूं पोइ नग सदियूं नातियूं के मरियूं ॾींहं मीसा कजे वाह जबरदस्त आओ कागा तोखे ॾियां पिरी ॾे पैगाम उडरी वे ओरलो लिमी मथे लाम खाती ॾे ख़बरूं अखियुनि अचे आराम कैदी बराए वा कुर्ब में दिलि खे हणी दाम इश्क अणा गोआ ॾींहुं सदस नाम सुञाणे जन सोघो कयो असुल हाथ इमाम शराबन तहूरा जल्द पीतऊं जाम सारी उमिरि सजण उहे तलबन रखनि ताम कामिल ॾींहुं क्याम कजांइ पोइ वारी परदेस में वाह जबरदस्त जबरदस्त इलाही खूबसूरत अंदाज में जी तव्हां कुझु चवणु चाहींदा जी जी वरी असां थोरी लाइन बि था वठूं अर्चो त साराया सुबहान खे जो मालिक आहे मुल्कनि ने हादी हिदायत लाया मुको महबूबनि ने कया हिकु हक़ीक़त हिन हाल जी तो ॾाढे मां ॾुखनि ने तसकी घणो सारिंग लाइ कयूं दाहूं मूं दर्दनि ने मोकिल मौला मुल्क ते के कतारूं ककरनि वसन मीअं वॾ फुड़ा मारूं पिया मरकनि ने रोहड़ो कंडी बबूर संगर साण झलनि ने मारूं माल लाइ से लाहिन मां लामिन ने बरो बरट कोरी थियनि गुलज़ारियूं गाहनि ने मारूं माल काहे वलर करियो वरनि ने वञनि ने खाई पी ख़ुशि थी अचनि मोटी से मागनि ने खीर पियनि खैर सां थियनि रजरे ढारनि ने पखी परस आहे वलर करियो वरनि ने वञे ॾुकार ॾेह मां थियनि मौजूं से मोरनि ने खिवणियूं आणे खैर साण भरे ढंढूं ऐं ढोरनि ने हुते सांगी पिया सॾ कनि करके यकावड़ याकूब चवे वाह जबरदस्त जबरदस्त सॾा सां साब पिया कई वाली आहे वराण मिली मोकल मींहं खे थी मिली मोकल मींहं खे थिया मिली मोकल मींहं खे थिया इलाही आलाण वाहोड़ वही हलिया कई मौज महराण मोराड़ी खिप खुंभी जी खुली पई आहे खाण बूहो आॾेरी धातूरे कई मथां भूई भलाण कंडी ॼार निमो ॿेर बबुर सां सावक थी सुरहाण मारुनि लाइ मौजू थियूं कयाऊं रूह रिहाण सदके मुहम्मद सलम काण कयईं यकावड़ याकूब चवे वाह वाह उठा मियां मलहीर ते कई गुलज़ारी गुलनि ने लुल्हुरो लूणक मरीड़े हई वॾी वलवाहनि ने फुटा साग सरियां जा कई गुलज़ारी गाहनि ने थियूं खुंबियूं खैर साण बदियूं कंदियूं काहनि ने मारू मोटी आया पंहिंजे वरी वथाणनि ने तनखे ख़ुशियूं खोड़ थियूं पया मोहबत मां त मिलनि ने गाए लोलियूं झले झोलियूं खान खिलनि ने चूंडे चिबड़ ठाहे कढियूं विझो होत हलनि वाह मूं मारी मिसकीन खे कया हूंदा सॾ साहेड़ियुनि ने मूं बिना माड़ में ॾिनियूं उशगारूं उन्हनि ने मोटाए मुंहिंजूं मलहीर ॾे मुंहिंजी मिंथ मन ने कर रहमू राजनि ते अदा खट दुआऊं उन्हनि ने तुंहिंजे कुर्ब करारे जो ॾींहुं ॾस वञी ॾे हन ने जेतो सुञातो नंगनि त थींदे यकावड़ याकूब चवे जबरदस्त मारी जी ॻाल्हि करे ऐं ब्रेक त वठां पोइ ब्रेक खां पोइ तव्हां कंटिन्यू कंदो मारवी ते जेको तव्हां कंटिन्यू ॿियो बि ॿुधाइणु चाहियो था त नाज़रीन हीअ वक़्तु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो हिन प्रोग्राम सां तव्हां कया ल्यू बिस्किट तव्हां सभु लाइ खणियो शानदार क़िस्म जी ऑफर इहा ऑफर मौजूदु आहे टक टाइगर गाला कैंडी बिस्किट ऐं बेकरी नान खटाई बि त इंतज़ारु कहिड़ी ॻाल्हि जो आहे पंहिंजो पसंदीदा को बि प्रोमो पैक वठंदा हीला तादाद इनामात ऐं करोड़पति बणण जो मौक़ो हासिलु कंदा आहियूं सां गॾु टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी रासवी टपाल मेज़बान चाहे आहे काॾे न वञो उस सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम सां तावन कयो आहे लू बिस्किट तव्हां सभिनि लाइ खणी हिकिड़ी शानदार क़िस्म जी ऑफर जंहिंमें तव्हांखे लातादाद इनामात हासिलु करण जो मौक़ो मिले था ऐं उन सां गॾोगॾु बम्पर प्राइज़ या ॿुधाईंदी हलां त हुन लातादाद इनामत में शामिल आहे हिकु शानदार कार उमिरि जो टिकट मोटरसाइकिल ऐं बम्पर प्राइज़ ₹1 करोड़ इहे सभु तव्हां इनामात हासिलु करे सघो था कुरानदादी ज़रिए ऐं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदी हलां त अगरि तव्हांजे इनाम निकिरे थो त इनाम निकिरण जी सूरत में इहे जो प्रोमो पैक जा रेफर्स तव्हांखां वापसि वठिया वेंदा त इंतज़ारु कहिड़ी ॻाल्हि जो आहे लियो वठी अचो हीअ लातादाद इनामात ऐं करोड़पति बणण जो मौक़ो हासिलु करो इन सां गॾोगॾु टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं सिंधी मेज़बानी राज़वी टपाल मेज़बान चाहे आहे जी मारवी जी तव्हां ॻाल्हि पिया कयो उन ते बेत ॿुधाइणु चाहियो पिया जी मोहम्मद इस्माइल साहिबु हाणे ॻाल्हि इहा आहे त मारवी जॾहिं उमर बादशाह कोट में वेहाई वस कयईंसि त तूं हे मुंहिंजा खाध खोराकियूं खाओ पोइ उमर हाणे ॻाल्हि करे ॿुधाएसि पियो त हे जॾहिं मेवा रखी सघियऊं चए त कहिड़ा आहिनि मेवा मूंखे सुञाणींदी कान आहे हाणे नाला खणी ॿुधाएसि पियो त उमर ने मारवी सां कई गोया हीअ गुफ़्तार चमन घुम चांदड़ियूं ॾिस गुलाबी गुलज़ार
कत्तल किशमिश केवड़ा लीमा अंब अनार सूफ़ सगतड़ियूं फारवा पची तूत तयार अंगूर अंजीर घणा बादामियूं बेशुमार सोढ़ियूं सोपारियूं ॾिस ॾुघनि संधा ॾार सुरहा वड़ सरखंड जा इलाची अकी चार पन चब तूं पाननि जा पुण देख वञी दीदार सोहणियूं चीज़ां बाग़न में मजा मेवा सभु मोचार खाओ कर खुनकार खिली चढ़ो खट ते वाह हाणे मारी छा चएसि दादा अमर तलबन आहे तन में मूंखे जाम तमाची ज़न आऊं हेर कन्हया मूरणनी में वन बाग असांजा बर में जथे कंडा किरण पचन ॾोथी ॾुथ चूंडे ख़ुशी सां खावन माखे मोकल ॾे बाड़ थिए थिया सख़्ती सां हेड़न माते हक़ उन्हनि जो नाहक तुंहिंजे मन हूंदो यार जज़ीज़ जो जेके ज़ुल्म आदत कनि रब रीधो तन सां जेके हथ मथऊं हीणनि ड्रिज ख़ौफ़ ख़ुदा जेको जेको कहर ॿुधे थो कनि जेकी ज़ाल कई ज़ेलनि सां निमाणी कढ नेलनि खां वाह ज़बरदस्त उमर बादशाह चयो त औरत कुझु गहनि ते शौक़ कंदी आहे गह ॾाढा हाणे गहनि जा ढेर करे अॻियां रखियईसि चई मारी चयो दादा उमर हे गह त मां पाईंदी कान असां ॾिठा ई कोन नवां गह आहिनि हाणे उमर बादशाह उहो गहनि जो ज़िक्र करे पियो ॻाल्हि करे ॿुधाए पियो त सेव वेठी सारियां साहिब रब सतार अपत खपत उनजी कसबरी कंभार उमर आंदी ॿारही ॿेल खणी बकरार सासे के सेघ मो कारण कोड कुंहार अचण सां अर्ज़ान थिया तह तता ताम त्यार खटू खूब ख़ुशी अमऊं हिंगोरियूं हज़ार तूल विहाणा तन ते सेज बदर सीगार सासे विछायूं सौड़ियूं जेके बुअनि सां बसियार अर्ज़ान उतां बीर त हंधनि ते हुबकार कपिड़ा आंदऊं क़ीमती ॿिया ज़ातियूं ज़रीदार पट पटी हर बाफ़ता सिर सावा ऐं सिंगार कच्छ बांधाणो कां पहिरो अखर कारिकी कार पोशीदा पंज गुलिया तूं सांझे बंद सिंगार ॿध ॿाहूं बांधणा ॿिया गजबी गुलज़ार हिकिड़ो ॻाणे टो गहन जो ॿियो शरो नाहे शुमार ज़ेवर ज़ात पतीला वाह घड़िया वींझार हसियूं दोहरियूं दुरसहूं चोखा चंदन हार कठमालू संदत क़ीमती ॿिया ताइथ तंहिंखां धार नथ बूलो बेबहा ढोलण चङी ढार लुड़का दोहला दुर बचा ॿियूं नसबियूं थियूं निर्वार वाह जे वाला घड़िया झूम कई झोलार सोनियूं सघरूं सींद फुल ई छलनि जी छिमकार हथे मुंडियूं क़ीमती ॿिया कंगण मंगलियूं मोचार चूड़ो आंदो चेड़ी चूड़ो आंदो चूड़ी ॿिया वेढ़ वढोला धार सॻियूं आयूं सेघ मो ॿी पोपटनि जी पचार ॿाह आंदो ॿाह रखी ॿिया कतरा कहिड़ी कार बेशक बाज़ू बुंदहा चोटी फुल चौधार अणवठ आंगूठियूं नूरा कड़ियूं कार पर मारही दादा अमर केतिरा गणदे इहे मूर न पाए मारही तोड़े हुनी टोल हज़ार जवाब हिकिड़ो त तूं केतिरा गणदे वेही इहे मूर न पाए मारही तोड़े हुनी टोल हज़ार हंध पसी हैरान थी जंहिंजो वणनि सां वापार कैदन थे कंहिंजो ॿीहर शलको ॿार ओढ़ीदड़ उन्हनि जा साथियूं सभु जमार सापई अर्ज़ करे उमर खे रोयो ज़ारो ज़ार मूंखे संदसि माण्हुनि जी थी तन में तात तंवार तू बि कर को ख़ौफ़ ख़ुदा जो थी राज़िक जब रब जबार तू हाकिम न हंध ते या दुनिया देरेदार राजा तुंहिंजे रूह में रुगो परणे पह पचार सवे हथे ॿियूं बि सोढियूं मझ सिंगार पोइ बशकीदो बशकण हार ॾींदो पांध पनाह जो जबरदस्त जबरदस्त वाकई ये खूबसूरत बैत यकुर उमर मारवी जे पूरे इन किस्से की गुफ्तगू के खूबसूरत अंदाज में बयान कयो ऐं ॿिनि ॻाल्हियुनि जो यकीनन में जेको असांजे मेबन में ख़ासि तौर ते सिंधी में जेके तव्हां नाला उन्हनि जा खयां आहियूं सां गॾोगॾु ख़ासि तौर ते हार सिंगार ज़ेवरनि में जेके एतिरा ख़ूबसूरत नाला पंहिंजी ॾिसो ॿोली में ॿुधण में आया यकीनन इलाही सुठो लॻो इहे सभु जेके असांजी ॿोली में केतिरा जेके अल्फाज़ आहिनि इन अल्फाज़नि जे हवाले सां एतिरा लफ़्ज़ आहिनि त उन्हनि खे असांखे गौर फ़िक्र करणु घुरिजे हर शइ जेकी असांजी पंहिंजे पंहिंजे अल्फाज़नि ऐं पंहिंजे उचारनि में मौजूदु आहे जी तव्हां छा चवणु चाहींदो कोई मंज़र या ॿिए के उन हवाले सां को बेत ॿुधाईंदा ज़ुल्फ़ ज़रीदार ज़ेब में हन वाह वाह करम संदा काकुल हे गुलाल का गाज़ी गोहर जाहा मोतन मोड़ मिसिल तिलकन चिमकन चंद्र नमूने फाइक फिट फज़ुल जेकी कतरा आब नैशक जाहा जौहर साण जड़ियल अंबर मश्क खथूरी शाहे अत्र खां अफ़ज़ल पगर पेशानी पाक पिरिय जे वञी मचाई महफ़ल अबरू अरबेले अजीब अजिया तेग करे तजमल हे बुरवा बाग बहार थिया भले मानन पिया मंज़ल भंभा भिरूं भाग भरे जूं भंवर ॾिसो कन भुल ऐना ढोल अजीब जा थिया नूर मंझा नाज़ुल शमा कोह गिज़ाल जा थी ओजर मंझ अमुल हे दोदक मुंहिंजे दिल पर जाहा करड़ा रीह कजल
नूर तजल्ली नूर नूरानी चोटी ताईं चिमकियल हे फूज़ संदो फुखरो चइजे वध मिठो खां त मुड़ियल बिजली जंहिंजे नाहे बराबर हंधे माग हकल जोड़त मुंहिंजे जानब जाथी हीरा लल लगल दंदान दुर न जन जाहा बिल्लोरी बादल हियो देम संदो दायरो चइजे अञा वध पार पुनल ॾाहन चया आहिनि 10 समय सिंगार समय सोणल मूं बि 2-3 लफ़्ज़ बरोच का कया हिन शहर अंदर शामिल आऊं न ॼाणा एतिरा के अहिड़ा अंग अखर अड़वल कंदे बाजू बारो चल असां हुबदारनि ते हिदायत अली चवे। वाह जबरदस्त जबरदस्त। मां हिकिड़ी कॉल रिसीव कयां। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम जी, केरु किथां खां पंहिंजो तारुफ़ कराईंदा? अस्सलाम वालेकुम अब्दुल वाहिद बारी जो भेटाई मस्जिद दुरेजी खां। अव्हांखे भरीकार प्रोग्राम सुबह मेराण में कीअं पियो गुज़रे सुबुह तव्हांजी ऐं कीअं पियो लॻे प्रोग्राम? शुक्र अल्हम्दुलिल्लाह प्रोग्राम भलो याकूब जागरानी से सुठियूं ॿुधायूं मिठे मोहम्मद जी शान में। जी जी बिल्कुलु बिल्कुलु जी जी तो ॿियो अर्ज़ु इहो त लू वारनि जो इनामी स्कीम ॾिनो आहे न जी 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 उहो इनामी सुठो असांजो दुकान नंढो हुनते बिस्कुट असां आंदा न हर टाइम हुनखे मैसेज करियो न कहिड़ो लिखो मिसकार्ड चओ त फोन ई कोन था बेकार कोन थी अची। अच्छा नेटवर्क जो को इशू हूंदो यकीनन तव्हां ॿीहर ट्राई कंदा त यकीनन तव्हांखे कॉल ईंदी। थैंक यू वॾी वॾी महिरबानी थैंक यू सो मच। किथे किथे नेटवर्क जो को इशू हूंदा त उन हवाले सां हिते ई असांजी 2-3 दफ़ा कॉल ड्रॉप्स थी वेंदियूं आहिनि। अच्छा त तव्हां ॾियां वेंदुमि तव्हां पाण जी 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 मूंखे यादि अची वियो आहे। चलो चलो जी ज़रूरु। चए पियो त ज़ुल्फ़ के नाग डगन बेसांग मोया मन मांग तहां बरबांग त मिज़गा तीर तुम्हारा रबर की रूह सदा खशखू मिले खुशबू हमा हरसू होया हुबकारा तजली ताब मोया महताब कंगूर कवाब अगन को आप दिया अनवारा जबीन की चीन वेखे गमगीन मोहे मिस्कीन विसारे दीन दुनिया उकबारा उदगर आइन सजन दिन रैन चलावे चैन सुनावे सैन दरी परदारा कोयल की नास घिने में खुशवास करे ना क्यास क्या कहे बेचारा जवाहर दंद लबा गुल कंद करेगा बंद हमा होशियारा जनक का जेब सिहावे सेब सजन बेऐब उपाया गैब गमगीना गम ख्वारा टोरण का टोर देखा है मोर गया शप शोर जिए चल चोर घिने को चारा सदर दिल साफ लतीफी लाफ निहा तग नाफ तेरा कोह काफ पड़ा पल्लारा कनीर की कट घिने दिल झट भगी मुंह मट मिनी मिट्टी मन लट होई गुमगारा रुखश गुल फाम नबूवत नाम टुरे टम टाम गैयर गत गाम चले घनियारा नबी का नूर होया मशहूर थिया मसरूर मुल्क मुख्तारा शफी का शान ऊपर फुरकान मुका रहमान थिया कुर्बान जुमले जग सारा हमल दिन रात नबी की नात पढ़ो सलवात कल में बात होसी छुटकारा जिए दिल बर देह बदर थिए त अतलस जड़ा अंग भंवर भिडा बर दिल बर जा रखन ढेर ढोरण जा ढंग मपिन छपिन लिकिन विजिन वसीयर वेतर वंग कैफी नैन पसी नरगस कोया नैन कुरंग रेटा चप चीरवा मिज़गा अबरू मारन अंग केस केराया कूंद जीअं घटा पास चुहंग लक कैसर लोड कुंजल पियो मारे मोर मलंग शम्स कमर कुर्बान थिया पिया उभ में जुखन उमंग आशिक बिसल पतंग कीअं जलन जलाल चए जी उभ में अबर बहार तको वध केस करी बजा अलीहर वध उटली पन बदन ढरिया ढार मुंह वध मुर्ग खऊं थिया मोतीअड़ा मोचार हंज पखी ॾिसी लियोन लिकी या थिया गैयर गिरफ़दार शमो श्वान करे वियो गरजी मज गुबार मिठी ॿोली बाझ भरे जी छा कोयल कंदी पुकार जेके हिन साड़े में संसार तन खो जानब वध जलाल चए दिल पर साडे देरे आया इश्क किया आवाज उते नूरी नेण हजूरी चाहे सो रमजन लाया राज उते मोर मिर्घ ॿिया सैसे पखी निवड़ियो कनि पिया न्याज़ उते शम्स कमर कतियूं तारा ॿहूं छुपाया ताब उते रमज़ लॻी दिल राज़ी पाज़ी ताड़ियूं खुलिया ताक उते सही ॿुधल पर यादि हमेशा कलमो मोहम्मद पाक उते। जबरदस्त जबरदस्त नाज़रीन हींअर हलूं था हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक ते ब्रेक खां पोइ कंटिन्यू था कयूं नाज़रीन प्रोग्राम से तावन के लू बिस्किट तव्हां सभिनि लाइ खणी शानदार क़िस्म जी ऑफर इहे ऑफर तव्हां हासिल करे सघो था कुरान जे ज़रिए जंहिंमें आहे शानदार कार मोटरसाइकिल उमिरि जो टिकट ऐं बम्पर प्राइस 1 करोड़ रुपयो त इंतज़ार कहिड़ी ॻाल्हि जो हलियूं वठी अचो ऐं लातादाद इनामात ऐं करोड़पति बणण जो मौक़ो हासिल कयो ऐं हुन सां गॾु कोई टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान जी मेज़बानी राज़वी टपाल मेज़बान चाहे आहे कारे न वञिजो बसि सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन प्रोग्राम से ताबन के लू बिस्किट तव्हां सभिनि लाइ खणी शानदार क़िस्म जी ऑफर जंहिंसां तव्हां हासिल करे सघो था लातादाद इनामात ऐं करोड़पति बणण जो मौक़ो ऐं इहे इनामात मौजूदु आहिनि टक टाइगर
गाला कैंडी ऐं सां गॾोगॾु ज़ीरा बेकरी बिस्किट ऐं बेकरी नान खटाई में ऐं इहे सभु इनामात तव्हां पंहिंजे पसंदीदा को बि प्रोमो पैक वठंदा उन में अवेल कंदा ऐं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदी इनाम ते इनाम निकिरण जी सूरत में तव्हांखे इहे प्रोमो पैक जा रेपर वापसि वठिया वेंदा छो त उन्हनि में तव्हांजो कोड हूंदो त इंतज़ारु कहिड़ी ॻाल्हि जो आहे लियो वठी अचो ऐं शानदार क़िस्म जे इनामात हासिल कयो ऐं सां गॾोगॾु टपाल मेज़बान जेके ॿुधाए रिश्तनि जो मान ऐं जी मेज़बानी राज़ बि टपाल मेज़बान चाहे है जी अब्दुल हाणे अब्दुल्ला रहंदासीं त उहो असांखे छा ॿुधाइणु चाहींदा जी अब्दुल बैत यादि अची वियो जी सौ सिर साह सिदक करां हिकु दिलबर दे दीदार उतूं कम कां बि कुर्बान थी वञ ढोलण दी ढुरक टुरण दी ढार उतूं कुमरी कोयल गोया गुश गुफ्तार उतूं हे सिर हमल घोल घुमाया पिरी दी पेरां दी पेज़ार उतूं हे 10 नाला अखियुनि जा आहिनि जेके 10 ॿोलियुनि में आहिनि सोहणियूं अखियूं सजणे ककोरल कारियूं छम छातीअ ते आंखें ओलारियूं आइज़ इस्तरंगे वया ॿारनि उहे ॿारियूं चाह चिश्मन चूर कया पुरकश पियारियूं नैन विझी नाकेलियूं वञनि कुंधर कतारियूं लहज़े मंझि लुटियूं वञनि खन मिर खारियूं नैण निहारियूं वया पागल बणायूं पहोड़ वाह भले अख ते ही 10 ॿोलियुनि में ज़बरदस्त 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 तव्हां मोहम्मद याकूब साहब तव्हां कुझु ॿुधाइणु चाहींदा जी जी अॼु चओ त 10 ॿोलियुनि जो बैत आहे उन में हर हिकु शइ जा नाला 10 हूंदा आहिनि जंहिंखे असांजा उस्ताद 10 सौ सिंगार चवंदा आहिनि जीअं चंड आहे उनखे चवंदा आहिनि पानो पूनो पनरो चांद चवां सो चंड माहो कमर दजराज शिश दरिंद हर हिकु शइ जा नाला 10 उन में असांजा सुगड़ ऐं नाला गणे ऐं अखर गणे पंहिंजे शहर में विझंदा आहिनि उनखे 10 सौ सिंगार चइबो आहे और थियो त सिफ़त करियां थो सोणे जी जो आहे सरदार सभनि पसी दुर्ग दिलबर जा नके कारदू कंद खणनि पसी आईना मुंहिंजे अजीब जूं मलकत मुज़रा कनि कौल नैन मुंहिंजे कामिल जूं पिसंद उते तप वञे नैन नीतर नाफ़े जूं वध तरनीअ खां तजलनि तुलंगा वार ॾिसी तवंगर जा ससीअर पिया सुॾकनि जे चकर चोरे चौरंगो ते वध अलीअर खां उडलनि पसी मुंहुं मुंहिंजे महबूब जा विसीअर पिया वसनि वारणो गुंटो गोहर अॻियूं छा अहिड़ी हलत हलनि जो वसू मातंग मुंहिंजे मोर अॻियूं पिया निवड़ी नियाज़त कनि कुंजल फील फताह अॻियां पिया पसो लोॾल कनि मालिक घुरायोसि महराज ते पिया अहिड़ा कुर्बत करनि 50 मों बि 5 वक़्त कराए पिया उमत ॾे त अचनि लैल पोप आंस पिरीअ खां तरे पियूं जुमिले जोड़त कनि शम्स कमर बि शौक़मो पिया कलमो पाक पढ़नि कैटल लैस करार पिया जान बाॾो त झुकनि सवा लख नबी साजन खां पिया दुरुस्त दान घुरनि ॿिन्ही जहाननि जूं बरोच चवे पिया कुल ई ॻाल्हियूं कनि खणंदो बार खुयनि छल कंदो यादगिरियूं याकूब चवे सिफ़त करियां थो सोणे जी जो हादी आहे हिकु मोरज़ानिंग महबूब जूं जे सफ़ा ॾिसे सालिको त शहर ठाहे शौक़ मां सिकम जा सादिको केॾो कुर्ब छुसि कादर जो मरहबा चवेसि पियो मालिको इहो पूनम आयो परे खां ॾिसी शुक्रान करे शारिको पसी अनफ कुंडू अजीब जो रखे तोतो ना तालिको सिन सन्ना सोहणा मटु नाहे माणको हाथियाणी चवे हरने खे वञी हलत सोणे खां सिखो परंदा पखी जिन जीत छुटन हर क़िस्म जो हाज़को हंडवा हैरान थिया हबीब ते राज़िया राज़को उल्टा खां वधे अंगड़ा हले नाज़म जा नाज़को मुश्तागन सां मिठो ॻाल्हाए पियो लुत्फ़ करे लाइको 16 सिंगार अथसि सिर में चल ख़ैर करेसि खालिको जो ज़हब जे ज़ेवरनि खां बि ज़्यादा ठहे ॾिसी इंसान थिए आशिको वाह गुरू कंदड़ वरी पिया अचे निवड़ी किरियो नानको याकूब यूनुस दाऊद दिलि लाइ दिलबर सां ॾिसी शोइब थियो शाइको सभिनी सोहणनि सयूं ॾिनियूं पियो मञे मलाइको त वाह वाह हुस्न में हिकु अथव मुंहिंजो जानब जागीराणी चवे ज़बरदस्त ज़बरदस्त जी मोहम्मद इस्माइल साहब यादि अची वियो आयो सरताज सभियनि सूमर राति सजण हुई महल मिठी पिर भात सजण आयो सरताज सभियनि सूमर राति सजण थिया भाग भला आयो जाम जुली वध मुश्क अंबर खशबूई खुली बादल बरसी पिया थधी हीर घुली रसी रहमत जी बरसात सजण आयो सरताज सभियनि सूमर राति सजण हुई महल मिठी पिर भात सजण हली हुसन सदी हेॾी हाक हकल चेहरा चमका करे पियो माहे मिसल लब लाल हुआ आखे ककोर कजल
हर हूर पढ़े सलवात सजण आयो सरताज सभियन सूमर रात सजण हुई महल मिठी पिर भात सजण आयो सरताज सभियन सूमर रात सजण थिया भाग भला इस्माइल चवे थी एसानिया हेडी मालिक कई मेहरबानिया इस्माइल चवे थी एसानिया हेडी मालिक कई मेहरबानिया मिलियो मुंह बि मिठो दिल जानिया पढ़ऊं पहोड़ चवे ही नात सजण आयो सरताज सभियन सूमर रात सजण हई महल मिठी पिर भात सजण। वाह, जबरदस्त जबरदस्त जबरदस्त। अच्छा, काफ़ी ख़ूबसूरत गुफ्तगू, काफ़ी ख़ूबसूरत बेतनि जे हवाले सां, पंहिंजी ॿोली जे हवाले सां अहिड़ा ख़ूबसूरत अल्फाज़ ॿुधण में मूंखे ख़ुशी थिए। अच्छा, तव्हां नाले वाला कहिड़ा नाले वाला सुगड़ ॾिठा पंहिंजी ज़िंदगी में जंहिंसां तव्हांजो मुक़ाबिलो थियो पढ़ण में को या कुझु सिखण जे हवाले सां? हाणे उहे घणा ॾहा ॾे छॾे ॿिया। उस्ताद बीड़ो कुंभार हो, हाजी फ़कीर महेसर हो, गुलबहार सूमरो हो, ऐं मोहम्मद मूसा महेसर हो, अब्दुरहमान महेसर हो, ऐं लालन लिगारी हो, ताहर बब्बर हो, काज़ी अलाह वरायो हो, बशकियो शर हो। इहे जेके पुराणा पुराणा सुघड़ा जेके उन मां रेडियो ते इहे सभु प्रोग्राम कंदा हुआसीं हैदराबाद में। अच्छा, तव्हां कंहिंखो वधीक सिखण को मौक़ो कंहिं तव्हांजो को उस्ताद वग़ैरह या कोशिशि कई कंहिंखो वधीक सिखां सम्झां? मुंहिंजो उस्ताद हो आलम खान सौज़ोई, कंधकोट जे पासे जो हो, मां उन्ही खां सिखियो। सही सही। अच्छा, तव्हां ॿुधाईंदव तव्हां केतिरनि जेके सुगड़नि खे ॾिठो पंहिंजी महिल ताईं? असांजा बि वास्ता इन्हनि सुगड़नि सां ई हुया, डॉक्टर नबी बख्श सां हुयो, या इहे हुया असांजा बीड़े फ़कीर वारा हुया, जीअं असांजो गुलबार जी साईं ॻाल्हि कई। हाणे जेके असां वटि ॾाढा ॾात धणी जेके तमामु मशहूरु आहिनि ऐं सुठी महबूब सना करण वारा आहिनि, जीअं रहमतुल्लाह शरीफ़ साहिबु आहे, ऐं ॿियो असांजो आहे हाले पुटो साहिबु, ताज मोहम्मद हाले पुटो। इहे वॾा मशहूरु सुगड़ आहिनि। उहे बि असां सां हाणे कचहरियूं कंदा आहिनि ऐं असांजो उन सां बि सुराणियूं थींदियूं आहिनि ऐं अॻिते बि इनशाला थींदियूं रहंदियूं। अच्छा, तव्हांजा उस्ताद केरु? जी, तव्हांजो उस्ताद केरु? मुंहिंजो साल पंहिंजो चाचो हुयो जान फ़कीर जागीराणी, मां अर्ज़ु कयो। उन खां पोइ करीम बख़्श विस्तड़ो बि मुंहिंजो उस्ताद हुयो, मोहम्मद मूसा महेसर। छो जो हिन में असांजे हिकु हिकु अखर जो जेको बि ॾसु ॾींदो आहे उहे असांजा उस्ताद आहिनि। जीअं असां हाणे मोहम्मद इस्माइल खे बि उस्ताद चवंदा आहियूं, छो जो असांखे को न को ॾसु ॾींदो आहे त हे अखर सही न आहे, हे सही आहे। इहो हर हिकु अखर जो उस्ताद आहे। असांखे अञा पिराइण जी कोशिशि आहे, अञा पिरायूं, ऐं असांखे शागिर्द जी कोन्हे त को असां शागिर्द घणा कयूं, अञा असां शागिर्द आहियूं। ज़बरदस्त ज़बरदस्त। अच्छा अब्दुल्ला, तव्हां छा चवणु चाहींदव? अॼु ॿिनि सुगड़नि सां तव्हां गॾु वेठा हो, केतिरो सम्झो था तव्हां जेको आहे अञा वधीक जेको आहे बहितर सुगड़ आहे पंहिंजी सिडफ में अची सघंदमि? बहितर त हाणे जेको संदरो बदनो उहो बहितर आहे। सही। अब्दुल्ला को पुछां न त छा था चवणु चाहियो? जी जी अब्दुल्ला। बसि सुगड़नि सां उथणी वेहणी थिए या कचहरनि में वञे माण्हू, मच कचहरियुनि में वञे, प्रोग्रामनि में वञे, सुठियूं किताबूं पढ़े या अहिड़े नमूने सां पंहिंजी स्टडी पाण कंदो रहे। तव्हां केतिरा पढ़ियल आहियो? मां बीकॉम में हिकु पर्चो फेल आहियां, अकाउंटिंग कराची यूनिवर्सिटी जो स्टूडेंट आहियां। सही, माना हिकिड़े सब्जेक्ट में मैडम। चलो बहितर हला, इम्प्रूवमेंट जो चांस हूंदो आहे, यूनिवर्सिटी में इहो फ़ाइदो हूंदो आहे। अच्छा, इहो बीकॉम छो सिलेक्ट कई तव्हां? कॉमर्स जी फील्ड में छो वियो? अञा हलंदासीं, अञा सोचो अथव कुझु? तालीम केतिरी ज़रूरी आहे, छा सोचो था? तालीम त हर इंसान जे लाइ ज़रूरी आहे, इन जे लाइ। ऐं सुगड़ लाइ एज़ अ सुगड़ तव्हां जी सम्झो था? सुगड़ में जेके हूंदा आहिनि इहे अणपढ़िया हूंदा आहिनि, पढ़िया लिखिया न आहिनि। असां त पढ़िया लिखिया आहियूं, असांखे इहे लफ़्ज़ पोइ बि ज़बाननि ते ई अखरनि वांगुरु रखिया विया आहिनि। उहे हो शइ ऐं हो शइ, ॿिन्हिनि शयुनि में फ़र्क़ु आहे ज़मीन आसमान जो। सुगड़ जी जेकी ॾात आहे उहा अलाह जी तरफ़ां मिलियल आहे, ऐं उहो सुगड़ अणपढ़ियो बि थी सघे थो। हाणे जीअं तव्हांखे ॿुधाईंदे इन ॻाल्हि खे थोरो क्लियर करे वठां त ॾिसो, हिकिड़ी त असांजी ॿी डिग्रीज़ जे हवाले सां तालीम हूंदी आहे, हिकिड़ी जेकी इहा तालीम आहे उहो जेको सुगड़नि वटि आहे। ऐं हिकिड़ी कॉल रिसीव कया, हलो सलाम। वालेकुम सलाम। अब्दुल्ला चौक ते हलिया आयासीं, सोवारनि जे सलामनि ते हलिया आयासीं, नए केम जे फरमान सां ते अॼु तुंहिंजे सलामनि ते हलिया आयासीं। अस्सलाम वालेकुम या अली मदद। वालेकुम सलाम मुनारी मदद। भाउ मुंहिंजा ख़ुशि आहियो? ठीकु आहियो? पंहिंजो तारीफ़ त कराईंदा? दीदी अंसार को होटल वारो गुलशन हां सही। तव्हांखे परिकार कीअं आहियो? के पे गुज़रे सुबुह तव्हांजी अॼु जे प्रोग्राम जे हवाले सां छा चवणु चाहींदव? तमामु सुठो शो पियो हले, सॼी होटल मुंहिंजी तव्हांखे सलाम पई ॾे। साईं माना वताए सघे जेको बहितर आहे ॿुधाए, मां त गानो ॿुधाईंदुमि। जी जी ॿुधायो ॿुधायो गानो ॿुधायो। कदमा खाई खाई यार मथे सामन दिल माणिया,
तेरे अचण नए रोड सिकां पियो वरी उन्हीअ जा तेरा जमा पियो ख़तम थिया इज़हार मथे असां मंदिर महिरबानी महिरबानी भाउ महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो जॾहिं बि छा बि थींदो या केॾा ॾितरो पुरजोश तरीक़े सां जेके असांजे कॉलर जेके असांजे प्रोग्राम सुबुह मेराण खे पसंदि कंदा आहिनि छो त हीउ फैमिली प्रोग्राम आहे ख़ासि तौर ते अहिड़े टैलेंट खे थैंक यू सो मच तव्हां उमीद आहे त ईअं वरी शामिल थींदा रहंदो जी मोहम्मद इस्माइल साहिबु वरी अची करे कीअं लॻो प्रोग्राम सुबुह मेराण में तमामु मज़ो आयो त हक़ीक़त करे सही हिन प्रोग्राम में सिखणु खपे हिन कचहरियुनि मां सिखणु खपे हे जेके प्रोग्राम तव्हां ॾसो था हिन में केॾा फ़ाइदा ॿुधायो था त जेकॾहिं इहो कूड़ो निकिरे कंहिं माण्हू जो त हाणे किथे वञी पुॼे ऐं किरोड़नि जूं ॻाल्हियूं कयो था लखनि जूं ॻाल्हियूं कयो था इहा बि हिकिड़ी वॾी रहनुमाई आहे पाण भाग खटाइनि त भाग बिल्कुलु जीअं तव्हां चयो टिपिकल पंहिंजे अल्फाज़ में कूड़ो निकिरे क़ुरानदादी ज़रिए उन्हनि खे ॿुधाए था की उन हवाले सां जेके इनामात निकिरी सघनि था जी मोहम्मद तव्हांखे अची करे कीअं लॻो प्रोग्राम सुबुह में प्रोग्राम सफ़ा बहितर लॻो ऐं असांखे इहा ख़ुशी आहे अलाह तबारक व ताला तव्हांखे हिन जस ॾे ऐं असांजे चैनल वारनि खे त इहे प्रोग्राम अञा हलाईंदा रहंदा त असांजी सुगड़नि जी ऐं असांजे हिन सकाफ़त जी वॾो इज़ाफ़ो थींदो इनशाला थींदो रहंदो ऐं थींदो जी अब्दुल्ला तव्हांखे अची करे कीअं लॻो वरी तव्हांजो पहिरियों एक्सपीरियंस हुयो सुठो लॻो असांखे तव्हां वटि आयासीं महिरबानी 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 थैंक यू अब्दुल्ला थैंक यू सो मच जीअं त नाज़रीन असांजो वक़्तु जेको प्रोग्राम जो पंहिंजी पुॼाणी ते पहुतो ऐं काफ़ी कुझु हद ताईं हमेशह जेको कोशिशि कयो त कुझु नई ॻाल्हि सिखो उन ॻाल्हि खे सिखी करे पंहिंजे हंधि ताईं महदूदु न कयो इल्मु जेतिरो विराईंदो ओतिरो ई वधंदो उन हवाले सां तव्हांखे पुख़्तगी जी कोशिशि कयो जेतिरो इल्मु विराईंदो ओतिरे हवाले सां तव्हांजी नॉलेज इंक्रीज वधंदी ऐं ॿियनि जो बि फ़ाइदो थींदो कोशिशि कयो ॿियनि जे फ़ाइदे करण जी ऐं जिते नाज़रीन प्रोग्राम 57 खे लियो बिस्किट तव्हां सभिनि लाइ खणी शानदार क़िस्म जी ऑफर जंहिंमें लातादाद इनामात ऐं करोड़पति बणण जो मौक़ो ऐं इहो तरीक़ो हिकिड़ो सिंपल आहे ॿुधाईंदमि ॿियो जेको बि जेको आहे प्रोमो पैक वठंदा यानी नंढो पैक वठंदा उनजे पोइ हिकिड़ो सिल्वर कलर जो पोर्शन हूंदो उन पोर्शन खे तव्हां स्क्रैच कंदा स्क्रैच खां पोइ ॾिनल नंबर ते मिस कॉल ईंदा नंबर आउं ॿुधाईंदमि 0316722522 ते मिस कॉल जी सूरत में तव्हांखे कॉल बैक ईंदी कॉल बैक खां पोइ उहो ई कोड उन में एंटर करे इलाह तादाद इनामात ऐं करोड़पति बणण जो मौक़ो हासिलु कंदा ऐं हा ऐं जीअं हिननि चयो त मोहम्मद इस्माइल साहिब इन कुणे में निकिरंदो यानी की क़ुरानदाद जे ज़रिए तव्हांजे जेको आहे इहे इनामात निकिरंदा त ईअं जॾहिं रैपर इस्तेमालु कयो त हुन रैपर खे उछलाइजो न इनाम निकिरे जी सूरत में तव्हांखे हीअ रैपर वापसि वठिया वेंदा आहिनि सां गॾोगॾु टपाल मेज़बान जेके ॿुधाए रस्तनि जो मान ऐं सिंध जी मेज़बानी राज़वी टपाल मेज़बान चाहे आहे इंशाल्लाह सुभाणे वरी मुलाक़ात थींदी तेसिताईं पंहिंजी होस्ट तेरी माण खे ॾींदा इजाज़त दुआउनि में यादि अल्लाह हाफ़िज़